माज़ी में रहण जे करे या ॿिनि सबबनि जे करे असां इहो सबबु ॼाणण जी कोशिशि कंदासीं त उहो जेको ॾात आहे उहो हर वक़्तु रहे थो। ॾात जी तख़लीक़ियत जेका आहे उहा दाइमी आहे या न आहे, उहा हिन वक़्तु आहे या न आहे। किताब लिखिजनि था, छपजनि था, पढ़िजनि था, ख़रीद थियनि था, पर पोइ बि समाज में के चवनि था त उहो तहरुक कोन्हे जेको हुजणु खपे। उहो तहरुक कीअं ईंदो, उहो आहे या न आहे। असां हिननि सभिनी तख़लीकारनि खे खां सुवाल पुछंदासीं। असां सभु खां पहिरीं सभिनी खे भलीकार चवंदासीं त तव्हां हिन सेशन में असां वटि आयो ऐं असां सां तव्हां पंहिंजो दिलि जूं ॻाल्हियूं, पंहिंजी तख़लीक़ी ॻाल्हियूं असां सां शेयर कंदो। सबसे पहले हमारे पास सैयद काशिफ रज़ा साहब बैठे हुए। सर की एक अच्छी किताब बदलते ममनू मौसमों की किताब पब्लिश हुई है, 2 शायरी की किताबें पब्लिश भी हैं। सर बड़े अच्छे तख्लीकी लिटरेरी जो लैंग्वेज है वो लिखते हैं। उनसे भी पहला सवाल मेरा यही होगा कि तख्लीकियत की जो कहत है, जो डर थे हम कहते हैं, क्या ये रियलिटी है, ये हकीकत है या ये एक मफरूज़ा है? आपकी नज़र में तख्लीकियत या क्रिएटिविटी किस कदर रियलिटी है, किस कदर मफरूज़ा है जो कहते हैं कि नहीं है वो? अच्छा, जो अदब की तख्लीक है या असनाफ़ अदब की तख्लीक है वो मुख्तलिफ़ ज़मानों में बदलती रहती है। और जब कोई ज़माना जो मौजूदा ज़माना होता है कोई भी, तो वो जब उसमें जो भी अदीब लिख रहे होते हैं तो उनके बारे में ये कहा जाता है कि जो अज़ीम अदब का दौर था वो इससे पहले था और अब कोई अदब नहीं लिखा जा रहा। हम माजी में भी पढ़ते हैं, इवन हम अगर जैसे वो होरेस की एक है किताब, या उसमें भी लिखा हुआ है कि जो अज़ीम अदीब थे वो इससे पहले के थे, यूनान के थे। और कदीम यूनान के लोग भी कहते थे कि उससे भी पहले के लोग अज़ीम अदब तख्लीक कर रहे थे। तो ये मुसलसल एक अनसेटिस्फेक्शन तो रहती है कि अब जो अदब लिखा जा रहा है वो अच्छा नहीं है। उसका मस्बत पहलू ये है कि वो एक किस्म का एक चैलेंज भी पैदा करता है। जो उस दौर में लिख रहे होते हैं लोग, उनके लिए एक चैलेंज भी पैदा करता है कि उनके लिए एक डिमांडिंग एटमॉस्फेयर पैदा करता है कि आप लोग अच्छे से अच्छा अदब तख्लीक करें। तो ऐसी बात नहीं है कि किसी भी दौर में अच्छा अदब ना लिखा जा रहा हो, वो लिखा जा रहा होता है। एक फ़र्क है कि जो माशरा है वो बड़ी तेज़ी से तब्दील होता जा रहा है। जो जागीरदाराना समाज था उसमें जैसे उर्दू में गज़ल थी और उसमें एक ख़ास अंदाज़ था, उसकी शायरी होती थी। तो अब जो माशरा तेज़ी से तब्दील हो रहा है, पूरी दुनिया का पहले तब्दील हो चुका है और अब पाकिस्तान का भी हो रहा है, तो उसमें कंज्यूमरिज़म बढ़ चुका है। कंज्यूमरिज़म में ये होता है कि सारिफ जो चीज़ चाह रहा होता है उसको फ़ौरी तौर पर उसकी तलब होती है कि वो चीज़ उसे फ़राहम कर दी जाए। तो फ़ौरी तौर पर काट कर बनाई हुई शायरी जो है, या फ़ौरी तौर पर ऑन डिमांड किस्म का अदब जो है, उसकी वैल्यू उस दौर में तो होती है, पहले भी थी। जैसे कतील छपाई की बरसी गुजरी, अपने ज़माने में बड़े मशहूर शायर थे, फ़िल्मों में गाने लिखते थे और वो मकबूल भी होते थे और अच्छे शायर भी थे वो। लेकिन वो अपने ज़माने में जितने मकबूल थे उतने अब शायद मकबूल नहीं हैं। तो अब जो है ये कंज्यूमर सोसाइटी और जो कंज्यूमरिज़म है वो और तेज़ी से फैलता जा रहा है। तो इसमें ऐसा अदब या अदब के नाम पे ऐसी चीज़ें बहुत ज़्यादा हैं जो ऑन डिमांड क्रिएट की जाएं। जैसे बहुत शॉर्टर फिक्शन है, जो गिने चुने लफ्ज़ों में जो कहानियाँ बनाई जाती हैं वो भी आ गई हैं। या फिर अब ऐसा सूरत हाल है कि ऐसा लगता है कि जो तवील नावल हैं या बड़े नावल हैं उनको लिखने का और फिर उसके बाद पढ़ने का सब्र और हौसला नहीं है, या बहुत तवील नज़में या तवील जो शायरी है वो पढ़ने का हौसला नहीं है। तो ये कंज्यूमरिज़म बढ़ता तो जाएगा, लेकिन अच्छे शायर और अदीब लिख रहे हैं और वो इसकी एसेंस तक पहुंचने की कोशिश करते हैं। जो भी माशा जिस दौर से भी गुज़र रहा होता है उसकी एसेंस से तक पहुंचने की कोशिश करते हैं, उसको इंटरप्रेट करने की कोशिश करते हैं। वो मगरिब में भी हैं और हमारे यहाँ भी हैं। तो ये दौर हर दौर में जारी रहता है, ये सूरत हाल हर दौर में जारी रहती है कि ऑन डिमांड भी चीज़ें तख्लीक हो रही होती हैं और उस दौर की एसेंस को समझकर रूह असर जिसे कहते हैं या ज़ाइटगाइस्ट जिसको कहते हैं, उसको समझ के भी अदब तख्लीक किया जा रहा होता है। आपकी नज़र में क्या होगी, उसके साथ साथ ये भी आप बताते जाएं तो हम बात को आगे बढ़ाएंगे। काशिफ साहब।
تخلیقیت ہے کیا؟ دات جس کو ہم کہتے ہیں کہ وہ تخلیقیت کافی مشکل ہے ویسے سوال. مطلب ایک تو تخلیقی عمل ہے, شاید آپ اس کے بارے میں پوچھنے چاہ رہے ہو کہ تخلیقی عمل کیا ہوتا ہے. تو تخلیقی عمل جو ہوتا ہے وہ کوئی فوری رد عمل کو ہم تخلیقی عمل نہیں کہہ سکتے. تخلیقی عمل جو ہے وہ اپنی ذات میں گہرا غور و خوض کرنے سے اور پھر اس اگر کو میں آسان کر دوں کہ ہمارے پاس سندھی میں کہتے ہیں کہ ڈات جو ہے وہ قدرتی اچے تو ڈات جو اچھا آمد اور آورد والی, ہاں وہ والی وہ بحث بھی ہے, وہ اردو میں کافی تھی. میں اس سے اتنا متفق نہیں ہوں کیونکہ جو ایکسٹمپور جو چیز آ رہی ہوتی ہے آپ کے اندر سے, اس کے اوپر پھر کام کرنے کی بھی بڑی ضرورت ہوتی ہے. اس کے اوپر ٹیبل پر بیٹھ کے کام کرنے کی بھی بڑی ضرورت ہوتی ہے. اس کے جو رف ایریاز ہیں اس کو ٹھیک کرنے کی بھی ضرورت ہوتی ہے, ڈرافٹنگ کی ضرورت ہوتی ہے. ہمارے نون میں راشد ایک شاعر تھے, وہ کہتے تھے کہ وہ نظم ایسے تیار کرتے ہیں جیسے ایک اچھا ڈرافٹ تیار کیا جاتا ہے. تو تخلیقی عمل جو ہے وہ ایک کسی لمحے میں آپ کے اندر کوئی بات, کوئی مصرع, کوئی خیال چمک سکتا ہے, لیکن اس کو پھر پالش کرنے کا عمل بھی ہوتا ہے جو آپ میں اگر تخلیقیت کے ساتھ ذہانت بھی پائی جاتی ہے اور آپ اپنی تخلیق کو غیر کی نظر سے بھی دیکھ سکتے ہیں تو پھر آپ اس کو پالش کر سکتے ہیں. اساں کلیم بٹ صاحب ॾे वेंदासीं. कलीम बुट साहब सुठो नाविल निगार आहे, अफ़साना नवीस आहे ऐं दोस्त चवनि था सुठो हिकिड़ो नकात बि आहे. कलीम बुट साहब खां बि साॻियो सुवालु आहे त ॾात जो ॾुकार हक़ीक़त या मफ़रूज़ो, छा तव्हां वाक़ई सम्झो था त ॾात जो ॾुकार आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे या मफ़रूज़ो आहे? पर हू सुवालु मुंहिंजो टैग थियलु आहे त पहिरियों तव्हां ॿुधाईंदो त ॾात आहे छा? ॾाढी महिरबानी, थैंक यू वेरी मच डॉक्टर साहब. इहो जेको सुवालु आहे, कल्ह वेठा हुआसीं मां ऐं मुमताज़ साहब इहो इन ते डिस्कस कयो त मुमताज़ साहब ॿुधायो त 2020 में सिंधी में 14 नाविल आया आहिनि ऐं 2021 में हिन वक़्तु ताईं 17 नाविल आया आहिनि. जेको रेशो आहे नाविल जेको हिकिड़ो प्योर क्रिएटिव सिंफ़ आहे, पोएं साल 14 छपिया सिंधी में, हिन साल 17 छपिया आहिनि. इन मां माना इहो थिए थो त हिकिड़ो त उनजो क्वांटिटी वधी आहे असां वटि, जंहिंमां इहो अक्स करे सघिजे थो त इहो को बि ॾुकार कोन्हे. जॾहिं क्वांटिटी वधे थी माना तख़लीक़कार आहिनि जिन वटि ॾात आहे. अच्छा, इहो हिकिड़ो मफ़रूज़ो कुझु माण्हुनि क्रिएट करे छॾियो आहे, ख़ासि करे सिंधी अदब जे लाइ या सिंधी नौजवाननि लाइ, त उन्हनि वटि ॾात कोन्हे या क्रिएटिविटी जो ॾुकार आहे असां वटि. या मिसाल तौरु कंहिं अहिड़े लिटरेरी फेस्टिवल में चयो वियो त सिंधी में 13 कहाणियूं बि कोन्हनि जिन खे ड्रामाटाइज़ कजे. पर हाणे इहो को बि क्राइटेरिया कोन्हे को त का कहाणी जेकॾहिं ड्रामाटाइज़ नथी थिए त उहा कहाणी न आहे या उहो लिटरेरी पीस न आहे. ठीकु आहे, कहाणी जो हिकिड़ी अलॻि टेक्निक आहे ऐं ड्रामे जी हिकिड़ी अलॻि टेक्निक आहे, अलॻि ड्रामा लिखिया वेंदा आहिनि. त इहो जेको हिकिड़ो उहो आहे त क्रिएट कयो थो वञे. मिसाल तौरु अहिड़ा ई तमामु वॾा नॉविल्स आहिनि, मिसाल तौरु जीअं गैब्रियल गार्सिया मार्केस जो 100 इयर्स आहे, त उन ते फिल्म ठाहिण जे पोयां प्रोड्यूसर्स भॼंदा हुआ, पर उन्हनि खे मना करे छॾियो. चयो त मां जेको आहे सो इहो फिल्म ठाहिण लाइ लिखियो ई कोन्हे, इन ते तव्हां ठाहे ई कोन था सघो फिल्म. ईअं ई खुशवंत सिंह जो जेको ट्रेन टू पाकिस्तान आहे, उनजो इंटरव्यू बि ॿुधो त यूट्यूब ते पियल आहे उहो. त उन चयो जॾहिं ट्रेन टू पाकिस्तान ते फिल्म ठाहे मूंखे ॾेखारियनि त 2 हथ मथे ते अची विया ऐं मूं चयो त आईंदा मां कंहिं बि नाविल ते फिल्म न ठाराईंदुसि. त इहो को बि क्राइटेरिया कोन्हे त जेकॾहिं कंहिं कहाणी या नॉविल खे तव्हां ड्रामाटाइज़ नथा करे सघो त उहो नॉविल या कहाणी न आहे. अच्छा, क्राइटेरिया कहिड़ो आहे? क्राइटेरिया जंहिंमां जज कंदा आहियूं असां, उहो आहे आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. कंहिं राइटर वटि घणी हूंदी आहे स्टोरी टेलिंग जो आर्ट, तमामु घणो हूंदो आहे, ऐं किन वटि थोरो घटि हूंदो आहे. पर हाणे जेको सिंधी लिखंदड़ आहे उन सां कुझु डिसएडवांटेजिस आहिनि. उन ॾुकार जे बदिरे जेकॾहिं उनखे चइजे त उन सां डिसएडवांटेजिस आहिनि, उहो वधीक प्रॉपर लहंदो. सभिनी खां पहिरियों डिसएडवांटेज उन सां आहे सेल्फ पब्लिकेशन जो. सेल्फ पब्लिकेशन तव्हांजी पब्लिकेशन जे मयार खे किराए थी छॾे.
तव्हां पैसा भरे कुझु बि छपरायो, इहो को बि क्राइटेरिया कोन्हे को। जीअं ॿाहिरि जी दुनिया में प्रोफेशनल पब्लिशर आहिनि, असां वटि उहे पब्लिशर प्रोफेशनल न थी सघिया आहिनि। इहो वॾे में वॾो हिकिड़ो असांजो डिसएडवांटेज आहे सिंधी राइटर्स जो। मिसाल तौरु जंहिं वटि पैसा आहिनि उहो त कुझु बि छपराए सघे थो। हींअर जेको असांजो ब्यूरोक्रेट रिटायर्ड थो थिए, पेंशन जा पैसा सॼा किताब में आणी थो छॾे, ऐं उन किताब में कुझु आहे ई कोन, ऐं उहो पोइ क्रिएट थो करे इहो मफ़रूज़ो त भई माण्हू पढ़नि ई कोन था, सिंधी पढ़नि ई कोन था। भई कुझु हुजे त तव्हां जी किताब में त माण्हू पढ़ंदा, छो न पढ़ंदा। हाणे कंहिंखे कहिड़ी कुटी खई आयो, अव्हां लिखो त 3 सालनि खां मां सुबुह जो 7 वॻे उथंदो हुउसि, 7:15 ताईं अंडो हाफ फ्राई कंदो हुउसि, उनखां पोइ किताबु पढ़ंदो हुउसि। हाणे इहो माण्हू छो पढ़नि, ऐं तव्हां जहिड़ा हज़ारे ब्यूरोक्रेट्स आहिनि। हिकिड़ो त इहो डिसएडवांटेज आहे। ॿियो डिसएडवांटेज इहो आहे त सिंधी में जेको प्रोग्रेसिव लिटरेचर हो, उन जे करे उन्हनि हिकिड़ी लाइन कढी छॾी त बाबा लाइन जे हिन पासे वारो अदब आहे, लाइन जे हिन पासे वारो अदब ई न आहे। मिसाल तौरु जंहिंजो डिसएडवांटेज असांजे केतिरनि ई लेखकनि खे थियो, जंहिंमें साईं मुश्ताक शोरो उन जी कहाणियूं हुयूं, साईं मुनीर अहमद माणक ऐं साईं शौकत शोरे जो कंहिं हद ताईं। पर साईं शौकत शोरो वरी रियलिज़म ऐं सोशल रियलिज़म में कहाणियूं लिखियूं, ऐं उन जे करे उन्हनि खे मिली वियो। बाक़ी जेके हीअ त टोटली निगलेक्ट कया विया उन दौर में, ऐं उन्हनि खे चयो वियो त इहो त अदब ई कोन्हे, इहो त लिटरेचर ई कोन्हे। मॉडर्निज़म जे पहिरां में जेको उन्हनि तजुर्बा पे कया, त जेको आहे उन सां इहो थियो त जेको लाइन कढी वई, उन में राइटर्स लकीर जा फ़क़ीर थी पिया त हीअ जेको आहे अदब आहे, ऐं असांखे फलाणे फलाणे साहब खे ख़ुशि करिणो आहे। ऐं उन जे करे जेको आहे सो इलाही जर्नायर्स आहिनि। मिसाल तौरु असां वटि साइंस फिक्शन ते केरु कोन थो लिखे, मिस्ट्री नॉवेल्स या मिस्ट्री स्टोरीज़ कोन आहिनि। असां वटि गोथिक लिटरेचर तमामु घटि लिखियो वियो आहे सिंधी में। असां वटि स्पेक्युलेटिव फिक्शन तमामु घटि लिखियो वियो आहे। इहे उहे जर्नायर्स आहिनि जिन मां तव्हां रीडरशिप डेवलप कंदा आहियो। मां एड पे कयुमि त पहिरें तव्हांजे चवण जो मतिलबु इहो त असां वटि ॾात आहे, बिल्कुलु ॾात आहे। तव्हां ॾिसो वरी तव्हां जॾहिं टेक्निक जी तरफ़ वञो था त उनमें ॿुधायो था त इहे शयूं अञा खोट आहिनि। हा, टेक्निक जो छा थींदो आहे ॾिसो, अंग्रेज़ी में चवंदा आहिनि मैन इज़ अ स्टोरी टेलिंग एनिमल। उहो माण्हू खे कहाणी जी हर दौर में ज़रूरत पवंदी, पोइ घटि वधि कंहिं न कंहिं नमूने सां उहा कहाणी तव्हां वटि रहणी आहे। कहाणी तव्हांजी ख़तमु न थींदी, उहा कॾहिं वधंदी, कॾहिं घटि फॉर्मेट में, कॾहिं तमामु तवील फॉर्मेट में अची वेंदी, पर उहा कॾहिं ख़तमु न थियणी आहे जेसि ताईं माण्हू आहे। ऐं सलमान रुश्दी जो हिकिड़ो इंटरव्यू आहे, उन में उन चवे थो त ॿारु जॾहिं पैदा थिए थो, उनखां पोइ जेके पहिरियूं कुझु फरमाइशूं आहिनि, उन मां हिकिड़ी फरमाइश इहा हूंदी आहे त मूंखे कहाणी ॿुधायो। त हर दौर में इंसान जी ॿियनि बेसिक नीड्स सां गॾु कहाणी बि ज़रूरत आहे, ऐं तव्हांखे कहाणी जे हुन में ज़िंदा रहण लाइ तव्हांखे पंहिंजी क्रिएटिविटी ऐं उन में नवां तजुर्बा करणा पवंदा। ऐं हिकिड़ो त इहो डिसएडवांटेज आहे त असांजो जेको नौजवान आहे नवे तजुर्बे करण खां ड्रिजे थो। उनखां पोइ जेको आहे सो आख़िरी जेको आहे डिसएडवांटेज इहो आहे त नौजवान खे जेको सीनियर्स आहिनि उहे पढ़नि ई कोन था, ऐं जेको हिकिड़ो ॿियो जेको उनखे प्रॉपर एडिटर कोन थो मिले जेको उनखे सलाह ॾिए। जीअं असां वटि सोणी जो एडिटर हूंदो तारिक अशरफ, उहो बाक़ाइदा कहाणियुनि खे ऐं लेखकनि सां वेही डिस्कस कंदो हो। ईअं को प्रॉपर को लिटरेरी एडिटर असांखे नथो मिले जेको उनजी ॿोली सही करे, जेको उन्हनि सां डिस्कस करे कहिड़ा मौज़ू आहिनि, उन्हनि खे उन मौज़ू ते मुख़्तलिफ़ लिटरेचर खे। असां सेकेंड राउंड में इहे शयूं वरी डिस्कस करे वठंदासीं। पहिरें असां उन्हनि शयुनि ॾे वञूं। असां पुछो त ॾात जो जेको ॾुकार आहे इहो हक़ीक़त आहे या मफ़रूज़ो आहे? मेनली तव्हांजो जेको पॉइंट ऑफ व्यू इहो हो त माना इहो मफ़रूज़ो आहे, हक़ीक़त कोन्हे। बिल्कुलु। जेकॾहिं उनखे मफ़रूज़ो बणायो वियो आहे त उनजे पुठियां कुझु सबब आहिनि जंहिं सिंधी राइटर शिकार थिया। आदि मैडम शबनम गुल जी तरफ़ असां वेंदासीं। मैडम सीनियर लेखिका, फिक्शन राइटर, नाविल नवीस, कहाणीकार आहे शुरू खां वठी, ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सां मुंसलिक आहिनि ऐं वॾो तजुर्बो आहे टीचिंग जो। मैडम तव्हांजी नज़र में
ॾात जो ॾुकार जेको चयो थो वञे इहो हक़ीक़त आहे या मफ़रूज़ो आहे, पर हुन सां गॾो गॾु डेफिनेशन मां पुछंदुसि त माना ॾात आहे छा, जी इहो बि ॿुधाईंदा। ॾात फितरी सलाहियत आहे, उहा सलाहियत जेका खणी तव्हां पैदा थियो था। हाणे उन में बि ॿ फैक्टर्स आहिनि, हिकु मौरूसियत अचे थी ऐं ॿियो माहौल अचे थो। किथे ईअं बि थींदो आहे त उन ख़ानदान में को राइटर ई न हूंदो आहे। इते वरी ॾिसंदासीं कार्ल यूंग कलेक्टिव कॉन्शियसनेस जो हिकिड़ो ॾिनो, त उहो जेके उन जा आबा अजदाद उन जा वॾा, उन्हनि मां बि थी सघे थो केरु हुजे ऐं उहा कीअं ॾात उन माण्हू में मुंतक़िल थिए थी। अच्छा, ॾात फितरी हिकिड़ी सलाहियत आहे, उहा माण्हूअ में कुदरती तौर ते मौजूदु हूंदी आहे। इन खां सवाइ जेकॾहिं असां ॾात जी ॻाल्हि कंदासीं त ॾांव जी बि ॻाल्हि कंदासीं। मिसाल जेकॾहिं ॾात आहे ऐं ॾांव न आहे त ॾात ज़ाया थी वञे। हाणे वरी इहो ॾिसंदासीं त ॾांव छा आहे। ॾांव स्किल आहे, महारत आहे। जेसिताईं जेका ॾात आहे उहा फितरी सलाहियत आहे, पर जेका महारत आहे या स्किल आहे उहो सिखण सां अचे थो। ऐं सिखण जा केतिरा ई हवाला आहिनि, केतिरा ई मीडियम थी सघनि था त उहो माण्हू, मिसाल जीअं हाणे जेकॾहिं ॾात जी ॻाल्हि कंदासीं, को राइटर हूंदो आहे, को रिसर्च करे थो माण्हू, को नॉवेल लिखे थो, को कहाणी लिखे थो, त हर माण्हूअ वटि पंहिंजी हिकु अलॻि ॾात जो एक्सप्रेशन आहे, ॾात जो इज़हार आहे। इन खां अलावा जेका असां अॼु ॻाल्हि था कयूं त ॾात जो ॾुकार इन करे न आहे जो ॾात त बहरहाल हर दौर में मौजूदु रही आहे। हाणे बि माण्हू आहिनि केतिरा ई जिन वटि ॾात आहे, पर केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जिन वटि ॾांव कोन्हे। हाणे असां इहो ॾिसंदासीं त ॾांव छा आहे। ॾांव जेको आहे सो ध्यानु आहे ऐं मुस्तक़िल मिज़ाजी, मस्बत अंदाज़े फ़िकिर, ग़ैर जानिबदार सोच ऐं नओं एंगल खणी अचणु, को तख़लीक़ जो नओं रुख़ खणी अचणु ऐं मुस्तक़िल सिखंदे रहणु, इहो जेको आहे सो ॾात लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। मिसाल जेकॾहिं कंहिं माण्हूअ में ध्यानु न आहे, यकसूई न आहे, त उहो उन जी ॾात उन कामिलियत ताईं नथी पहुची सघे। जीअं हाणे पुराणे दौरनि जी मां ॻाल्हि कंदसि त केतिरा अहिड़ा राइटर हुया जीअं उन्हनि वटि ध्यानु ऐं यकसूई हुई, ऐं जेकॾहिं न बि हुई, मिसाल हिकिड़ो माण्हू आहे, उहो परेशान आहे, हालतुनि जो सतायल आहे, हुनखे केतिरा ई मसइला आहिनि, पर हू उन यकसूई जी कैफ़ियत में वापसि ईंदा हुया ऐं उन्हनि खे ख़बर हूंदी हुई। मसइलनि जी विलियम वर्ड्सवर्थ तमामु घणो पंधु कंदो हो। चार्ल्स डिकन्स लाइ बि चवंदा आहिनि त हू तमामु घणो पंधु कंदो हुयो, ऐं उन पंध दौरान हुन ते जेके आहिनि आइडियाज़ वारिद थियणु शुरू थी वेंदा हुया, उहे इल्हामी तौर ते। ऐं अहिड़े तरीक़े सां टैगोर जे बारे में बि मूं पढ़ियो त टैगोर बि हिकु बेटारी में वञी रहियो। छा आहे जो जेकॾहिं असां अदब जी ॻाल्हि कंदासीं त जेको लिखणु आहे उहो पाण सां ॻाल्हाइणु आहे, उहा ख़ुदि कलामी जी कैफ़ियत आहे। जॾहिं माण्हू पाण सां ॻाल्हाए ई न सघंदो, हू गोड़ में विञायल हूंदो, इंतिशार में मुब्तला हूंदो, त ज़ाहिर आहे हू उन आला पाए जो फ़न उहो तख़लीक़ करे न सघंदो। इहे बुनियादी शयूं आहिनि। हाणे अचूं था असां दौर ॾांहुं। जेकॾहिं नौजवाननि खे हौसला अफ़ज़ाई कई वेंदी ऐं हुननि खे पाण सां गॾु विहारे सेखारियो वेंदो त यकीनी तौर ते हू अॻिते हली बहितर कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे सघनि था। पर असां वटि अहिड़ियूं रिवायतूं कोन्हनि। असां वटि जेके अज़ीम आहिनि, मुस्तक़िल उहे ई अज़ीम माण्हू आहिनि ऐं उहे कंहिंखे जाइ नथा ॾियनि। जंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾींदसि त मिसाल हिन ई प्रोग्राम में मां 2 दफ़ा आई आहियां। कराची में बि उर्दू कॉन्फ्रेंस में बि मूं इहो नोट कयो त 4 नशिस्तुनि में हिकु माण्हू बि हुयो। हाणे ईअं कोन्हे त के तख़लीक़कार कोन्हनि। मां जो जीअं त 30 सालनि खां उर्दू, सिंधी सां, अंग्रेज़ी सां बि कंहिं हद ताईं लिखण सां मुंहिंजो वास्तो रहियो आहे। इंतिहाई ज़हीन ऐं टैलेंटेड माण्हू असां वटि आहिनि, जिन वटि ॾात बि आहे, ॾांव बि आहे, पर उन्हनि वटि सेल्फ प्रोजेक्शन कोन्हे। ऐं सेल्फ प्रोजेक्शन सिर्फ़ु दौर ताईं जारी थी, पर अज़ीम फ़न तारीख़ जो हिसो थिए थो। त हिकु त रुकावट इहा आहे त जेको अज़ीम आहे उहो जाइ नथो ॾिए। उन खां पोइ असां अचूं था नौजवाननि जो पंहिंजो जेको रुझान आहे।
हुननि खे घणा ई मसइला आहिनि, जीअं की दौर ॾिसो, इक़्तिसादी मसइला आहिनि, एपेडेमिक्स आहिनि, केतिरा ई उन्हनि खे नफ़्सियाती मसइला आहिनि। मिसाल जीअं कहाणी जी ॻाल्हि था कयूं त माण्हू तख़लीक़ी कीअं थो थिए, तख़लीक़ हुअण जो इहा डेफिनेशन न आहे त हू कहाणी लिखे, तस्वीर लिखे। इंसान जी सोच बि तख़लीक़ी थी सघे थी। ख़ानदान जो वॾो जेकॾहिं तख़लीक़ी सोच जो हामिल आहे त उन ख़ानदान में सभु ॿार तख़लीक़ी थियनि था। उस्ताद तख़लीक़ी सलाहियतुनि आहिनि हुन वटि, त हुनजो शागिर्द बि केतिरा ई अहिड़ा उस्ताद आहिनि जिन जा शागिर्द वॾा वॾा राइटर्स, वॾा वॾा स्कॉलर्स थिया। उहो उस्ताद बि तख़लीक़ी सलाहियतुनि खे उभारे सघे थो। वालदा जेकॾहिं कहाणी ॿुधाए थी त मां सम्झां थी त तख़लीक़ अचे ई स्टोरी टेलिंग मां थी। उहा नस्ल जंहिं माइरुनि खां कहाणी ॿुधी, उहा नस्ल उन नस्ल खां वधीक फ़ाल, हिकमत अमली जोड़ींदड़ ऐं इफेक्टिव टीम वर्क। मतिलबु मैडम तव्हां बि कलीम बुट वांगुरु मायूस न आहियो। तव्हां सम्झो मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त मां उहे फैक्टर्स तव्हांखे ॿुधायां पई। न, मां ईअं पई चवां त जेकॾहिं इहे शयूं असांजी ज़िंदगी में न आहिनि, ॾात सां गॾु डाउन आहे, ॾात सां गॾु मस्बत सोच न आहे। मिसाल हिकिड़ो माण्हू नेगेटिव आहे, हिकिड़ो माण्हू कंहिंखे सहे कोन पियो, हिकिड़ो माण्हू कंहिंखे अचण ई कोन पियो ॾिए, त यकीनी तौर ते ॾात बीही रहंदी। ॾुकार कोन्हे पर ॾात बीही रहंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां सेखारियूं कोन पिया। असां जेसिताईं सेखारींदासीं न, पाण सां गॾु न खणी हलंदासीं, त ज़ाहिर आहे उहो जेको अदब आहे उन ते हिकिड़ी माठाड़ तारी थी वेंदी। त मां सम्झां थी त ॾुकार बिल्कुलु कोन्हे। असांजा जेके नौजवान आहिनि उहे ॾाढा असांखां वधीक ज़हीन आहिनि। मां इन जो एतिराफ़ बि कयां थी ऐं इहा हक़ीक़त बि आहे। थैंक यू मैडम। साईं मुमताज़ बुखारी साहब ॾे वेंदासीं। साईं कहाणीकार, नावल निगार, ड्रामा नवीस सां गॾोगॾु साईं तनक़ीद निगार ऐं तहक़ीक़ कंदड़ बि आहिनि। सुठा किताब तनक़ीद ते, तहक़ीक़ ते साईं जा अची चुका आहिनि। साईं जो मीडिया सां, जदीद अदब सां, जदीद अदबी नज़रियनि लाड़नि सां सुठो लाॻापो आहे। त असां वटि सिंधी शाइरी में घणो करे चयो वेंदो आहे त मूंखे ख़बर कोन्हे इहा हाल कीअं ॻाल्हि आई लिखिजी वई, मूंखे मुंहिंजो शौरी अमलनि में शामिलु कोन्हे। ऐं दिफ़ा बि ईअं कंदा आहिनि शाइरी जे हवाले सां। उन हवाले सां असां पुछंदासीं त ॾात जो ॾुकार ते जेको मफ़रूज़ो आहे या हक़ीक़त आहे, ऐं केतिरे क़दुरु तव्हां मुतमइन आहियो ऐं रुकावटूं कहिड़ियूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु ॾात आहे छा, उहा डेफिनेशन बि तव्हां ॿुधाईंदव। ठीकु आहे, महिरबानी डॉक्टर साहिबु, ऐं महिरबानी अयाज़ मेलो लॻाराईंदड़ मुंतज़िमीन जी, जन असांखे हिकिड़े अहम सेशन में विहारियो आहे। पहिरियों त हफ़ीज़ पंहिंजो प्यारे कलीम खे ॿुधायां त हाणे उहो अंग 19 थी चुको आहे। राति जो 2 कलाकनि में 2 नवां नाविल मूं स्टॉल ते ईंदे ॾिठा। एस नरगिस हक़ जो बि नओं ख़ातून आयो जो ॿियो नाविल आयो, ॿियो अनवर कलीम जो आहे, ॿियो तव्हांजो नाविल आयो में डेट लाइन हुन में 2022 लिखियलु आहे। उन हिसाब सां 20 नाविल अची विया हिन साल में। सो लेटेस्ट अपडेट इहा आहे। सो इन करे लेटेस्ट इहा आहे त मूं इन ॻाल्हि जेको तव्हां सुवालु कयो आहे उनखे बि अॼु जे दौर सां रिलेट करे, अॼु जे दौर में इन हवाले सां छा चयो थो वञे उन तरफ़ ईंदुसि। नंबर पहिरीं ॻाल्हि त तख़लीक़ खे सम्झण जे हवाले सां जेको हिकिड़ो रिवायती ऐं घणो सम्झो ऐं एतबार कयो वेंदड़ जेको जंहिंखे पाण चऊं डेफिनेशन सम्झी वेंदी आहे, उहा सवली सिंधी में इहा सम्झी थी वञे सॼी दुनिया में जेके सभु तख़लीक़कार यकरा ऐं मुतफ़िक़ आहिनि त तसवुर ऐं तख़युल जे मेलाप सां ईंदड़ का बि शइ उहा तख़लीक़ आहे। तख़युल ऐं तसवुर। हाणे तख़युल ऐं तसवुर ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंखे असां आम तौर ते पंहिंजे हिकिड़े दौर में सिर्फ़ु डिवाइन राइट ऑफ गॉड, अलहाम इन हवाले सां ॾिसंदा रहियासीं, पर हाणे उनखे थोरो नए अंदाज़ में ॾिठो वियो आहे। फ्राइड जे बेक ऑफ माइंड वारी जेकी थ्योरीज़ आहे उनखे बि उन सां रिलेट कयो वियो आहे। जेकी अल्गोरिथम डेटा जेकी हाणे न्यूरल नेटवर्किंग जे हवाले सां ॿुधाए पई त हीअ जेकी तख़लीक़ आहे रुगो तसवुर ऐं तख़युल उहो डिवाइन न आहे जंहिंखे असीं सम्झूं था अलहाम आहे या कुदरत जे तरफ़ां लथो अची असां ते, ऐं पोइ अखियूं ॿूटे वेठासीं, राति जो विहाणे जे हेठां पनो पियो लिखणु वेठासीं, उहो लिखंदा वियासीं, इहो को अलहाम वारी का शइ तौरु आई। बुनियादी तौर ते जेको हिन वक़्तु जेकी साइंस जी जेकी लेटेस्ट मूं टियों ॾींहुं जेको आहे न्यूरल नेटवर्किंग ऐं साइंस जी मेडिकल कॉम्बिनेशन सां शइ पढ़ी त उन्हनि में उन लिखियो त जेकी तख़लीक़ियत आहे, क्रिएटिविटी ऑफ आर्ट, क्रिएटिविटी ऑफ लिटरेचर, उन में हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि लिखियलु आहे। मां उहा हिते कोट करे खणी आयो आहियां, मां उहा चाहींदुसि उहा तव्हांखे ॿुधायां जेकी वेरी लेटेस्ट डेवलपमेंट आहे। उहो चए थो
because intuition and imaginations are believed to be primarily managed by the right hemisphere of the brain, and common misconception has shaped around that theory. We believe that creativity itself resides in the right side of the brain. हाणे हीअ चए थो जेकी जंहिं तख़लीक़ जी असां अदब ऐं आर्ट में ॻाल्हि था कयूं उहो जेको असांजे साॼे पासे जेको लेयर आहे उन में मौजूदु आहे, माना उते हू डेवलप थिए थी। उनखां पोइ उन अॻिते वरी तफ़सील सां लिखियो आहे त पोइ उहा हिकु जाइ ते नथी बीहे। जेकॾहिं हिकु जाइ ते बीहंदी त पोइ इहो सुवालु जेको असां पैदा थींदो आहे त असांजे दौर में हर दौर जेको आहे पंहिंजे दौर में नरेशन क़ाइमु कंदो आहे त तख़लीक़ बीहजी वई, नई शइ नथी अचे। बुनियादी तौर ते जेको साइकोलॉजिकली ऐं फ्राइड जी उन थ्योरी जेके बैक ऑफ द माइंड वारे सां उन्हनि खे एनालाइज़ कयो आहे, हू चवनि था त इहो इन जे करे चवे थो, मुंहिंजो पंहिंजो बि इहो तसवुरु आहे, ख़्यालु आहे, इहो इन करे चवंदा आहियूं त जॾहिं असां हिकिड़े टाइम ऑफ स्पेस में हिकिड़े मौजूदु लिटरेचर खे ॾिसूं था ऐं पोइ असां उन स्पेस में बीह करे ॿिए स्पेस में दाख़िल थियूं था ऐं असांजो तसवुरु ऐं तख़युल उन दौर में बीठल रहे थो त असांजो जेको अॼु जे दौर वारो जेको जंहिंमें हाणे बीठा आहियूं न्यूरल नेटवर्किंग वारे दौर में, त असीं सोचींदा आहियूं यार हीअ त हले छा आहे, हीअ त अदब बीजी वियो, हीअ त नई शइ आहे ई कोन। छो त असां नई शइ उनखे तसवुरु कंदा आहियूं जेके फ़र्ज़ु कयो मुमताज़ बुखारी का शइ तख़लीक़ कई, उन जी कंटिन्यूटी उन सां रिलेटिविटी सां उन खां थोरो हेॾे होॾां फेराए या पंजनि शयुनि खे गॾे कॉम्बिनेशन करे कॉकटेल ॾेई उनखे आणण खे असां चवंदा आहियूं हीअ ॾिसो हिन में शेख अयाज़ जी शाइरी में शाह लतीफ़ बि आहे, सचल सरमस्त बि आहे, सामी बि आहे, सो इन जे करे हीअ असांजे जे लाइ नई तख़लीक़ थी वई। पर असां अॼु जे दौर में जॾहिं हाणे इन जेको टेक्नोलॉजी साइंस ऐं जेको आहे जी जेकी कॉम्बिनेशन आई आहे, मेडिकल साइंस टेक्नोलॉजी ऐं जेको आहे ख़ुदि साइंस, छो त साइंस तजुर्बे हुन सां ईंदी आहे, वरी उनखां पोइ मेडिकल जा अलॻि तजुर्बा थींदा आहिनि, टेक्नोलॉजी असां उनखे चवंदा आहियूं जेकी अमल में असांजे साम्हूं अचे थी। त टेक्नोलॉजी जेके बेसिकली उनजो नतीजो हूंदो आहे समूरे अमल जो, त उहा टेक्नोलॉजी जेकी आहे उन दौर में जॾहिं असीं अचूं था ऐं पोइ उन अदब खे उन ई नज़र सां ॾिसण जी कोशिशि कयूं था त पोइ असांजे नज़र में इहो तसवुरु उभिरे थो, हा तख़लीक़ियत बीहजी वई, ॻाल्हि दुरुस्त आहे उन लाइ। पर जेको उन न्यूरल नेटवर्किंग जे दौर में बीहे थो उन में ॾिसे थो, चए थो त बीठल त इहे हुया, असां त नए दौर में बीठा आहियूं। असां जेको हाणे धार फिक्शन लिखूं था। तव्हांजी ॻाल्हि थोरो कटींदुसि हिन हवाले सां सेपियर वोर्फ हाइपोथेसिस आहे लिसानियात में, उहे चए थो त माना तव्हांजी जेका प्रीवियस अंडरस्टैंडिंग इनबॉर्न उहा तव्हांजे ज़हन खे तव्हांजे माहौल खे ठाहे थी ऐं तव्हां उहा शइ सोचो था। बिल्कुलु उहो सोचो न, फ्राइड जी जेकी तहतुल शऊर, लाशऊर ऐं शऊर टे लेयर आहिनि न तव्हांजे जेको सॼे क्रिएटिव अमल में ईंदा आहिनि, ठीकु आहे, साइको एनालिसिस में जेको असां पढ़ंदा आहियूं त उन ई में असीं जॾहिं इहे शयूं पढ़ूं था त असां उनखे सम्झंदा उन तनाज़ुर में आहियूं त सिर्फ़ु असां स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असां वटि हिकिड़ो नुक़्तो फाथो आहे अची उन में बीह था रहूं। पर असां उहे नोट्स जेके न्यूरल नेटवर्किंग हाणे ॿुधाए थी थी जेके नोट्स आहिनि जंहिंखे पाण रम्ज़ चवंदा आहियूं, कोड चवंदा आहियूं, जेको असांजी सूफ़ी शाइरी में रम्ज़ चइबो आहे, उहो बुनियादी तौर ते कोड्स आहिनि। उहे ख़ुदि उन्हनि जी जेकी न्यूरल नेटवर्किंग तव्हां तसवुफ़ या वेदानियत या ख़ुदि अयाज़ जी शाइरी जी न्यूरल नेटवर्किंग ॾिसंदो त उहा तव्हांखे खणी अची हिकिड़े ॿिए दौर में दाख़िल करे थी। अयाज़ ख़ुदि बीहण जी ॻाल्हि, भाई हिते हिकिड़ो असांजे लोक विज़डम ॾिसो न, उहो लोक विज़डम असांजो उनखां वधीक इहा ॻाल्हि करे थो। उनमें असां वटि हिकिड़ो पहाको बि आहे, उहो असांजे शाइरनि वॾनि उनखे कोट बि आहे, उहो चए थो ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। हाणे जो वहे न ही उहा जेकी नोडिंग थिए थी न, जेकी न्यूरल नेटवर्किंग में नोड कयूं था असां, जेके असां ग्राफिक्स माइंड जा असां ठाहींदा आहियूं, ॾिसंदा हूंदा तव्हां टुपका टुपका वरी ग्राफ्स ठहंदा आहिनि, या त रेवलेशन जी तरफ़ हली थी वञे, हा, उहे जेकी शयूं उहो बुनियादी तौर ते जो वहे सो लहे। जेकॾहिं असां वहंदा नसूं त पोइ असां कीअं लहंदासीं, पोइ त असां चवंदासीं ॾुकार आहे। बुनियादी तौर ते आहे बि न आहे बि, पर जॾहिं तव्हां नेक्स्ट फेज़ में वेंदो त पोइ तव्हांखे इहा शइ नज़र ईंदी त तव्हां ॾुकार में न आहियो, तव्हां नए दौर खे एक्सेप्ट कयो। ठीक है, बड़ी मेहरबानी। मुमताज़ बुखारी साहब, हमारे साथ मैडम समीना नज़ीर बैठी हैं। मैडम की एक अच्छी कहानियों की किताब कलो भी आप लोगों की नज़रों से गुजरी होगी। कलो की कुछ बातें हैं जो बाद में हम डिस्कस करेंगे। उससे पहले मैं मैडम से भी यही पूछना चाहूँगा कि तख्लीकियत की कहत साली क्या ये हकीकत है या मफरूज़ा है, और उसके साथ साथ क्रिएटिविटी या तख्लीकियत आपकी नज़र में है क्या? सबसे पहले शुक्रिया आप सबका, और मैंने अपने साथियों की गुफ्तगू से अभी बहुत कुछ सीखा है,
اور تھینک یو عمر اینڈ عرفانہ فار کنسیڈرنگ می لاسٹ مومنٹ. تو تخلیقیت کیا ہے، پہلے میں اس پر بات کر لوں جو میری سمجھ ہے. میں نے لکھنے کے اس کریئر میں بہت دیر سے قدم رکھا، افسوس بھی ہے مجھے اس کا، لیکن صحیح جگہ سے میں نے اپنا آغاز کیا. ڈاکٹر انور سجاد صاحب، اگر آپ سب انہیں جانتے ہیں، تو وہ میرے استاد تھے ناپا میں. تو انہوں نے پہلے ہی دن کہا کہ کیا سیکھنے آئی ہو؟ لکھنا تو کوئی کسی کو سکھا ہی نہیں سکتا، جاؤ. میں نے کہا یہ کیا ہو گیا؟ پھر کہنے لگے ہاں اس کا کرافٹ سکھا سکتا ہوں، کیسے لکھتے ہیں یہ میں سکھا سکتا ہوں، لکھاری میں کسی کو نہیں بنا سکتا. تو آج تک ان کی وہ بات کانوں میں گونجتی ہے. اور بے شک وہ کہتے تھے کہ مطالعہ، آپ کا تجربہ، اور پھر مشاہدہ، اور پھر تخیل، اور پھر کرافٹ، یہ 5 چیزیں جب آپ ملائیں گے تو آپ کے پاس تخلیق آ جائے گی. یہ میں سمجھتی ہوں کہ ایک سیدھا سادہ فارمولا ہے جو آپ پڑھتے ہیں، جو آپ اپنے آس پاس دیکھتے ہیں، جو آپ کی زندگی میں تجربات ہوتے ہیں، پھر آپ اس میں ایک رائٹر کی وسعت، دماغی تخیل، خیال کی آمیزش کرتے ہیں. اور پھر جب آپ کو اس کا کرافٹ آ جاتا ہے، جس طرح درزی کو دیکھیں سیکھنا پڑتا ہے نا کہ کپڑے کیسے کاٹنے ہیں، دامن چوڑا نہ ہو جائے، کالر چھوٹا نہ ہو جائے، اور فلاں باجی کو کیسا ڈیزائن وغیرہ وغیرہ. تو یقین مانے رائٹر بھی ایک درزی ہے، چاہے وہ ناولسٹ ہو چاہے کچھ ہو. تو یہ تو بات ہو گئی تخلیق کی. دوسری آپ کے سوال کا دوسرا حصہ شاید یہ تھا کہ تخلیق قحط سالی تخلیقی نہیں اس وقت قحط سالی ہے، وہ جو بڑے انقلاب لہر پیدا کرتے تھے رائٹر اب نہیں کر رہے. نہ بالکل بھی قحط سالی نہیں ہے، میں بالکل اس سے اتفاق نہیں کروں گی. اس کو یوں کہہ سکتے ہیں نا، دیکھیں ہر زمانے کا اپنا سچ ہوتا ہے. ہم 1947 کے سچ میں نہیں جی سکتے. 1947 والے جو تھے وہ اس سے 200 صدی پیچھے کے سچ میں نہیں جی سکتے. ہمیں مان لینا چاہیے کہ آج کا سچ کچھ اور ہے. اب دیکھیں ہم یہ فون تو استعمال کر لیتے ہیں اس طرح کا، اور باتیں ہم کرتے ہیں اس زمانے کے جس میں 3 پیس یا 2 پیس کا ٹیلی فون ہوتا تھا. تو اگر ہم وہ خیالات اور اس سچ کو زندہ رکھنا چاہتے ہیں اپنی تخلیقات میں، تو ہم کیوں نہیں وہ چیزیں استعمال کرتے ہیں؟ ہم کیوں ہوائی جہاز میں بیٹھتے ہیں؟ ہم کیوں واٹس ایپ کا استعمال کرتے ہیں وغیرہ وغیرہ. مثلاً ایک چھوٹی سی بات، میرا تعلق تھیٹر، فلم اور ویب سیریز اور لکھنے تینوں ہی چیزوں سے ہے. تو سوری میں تھوڑا سا ہٹ کر بات کرنا چاہوں گی کہ ایک فارمل جملہ ہوتا تھا پہلے کہ کیا آپ میرے ساتھ کافی پینا پسند فرمائیں گی؟ آج کا لڑکا یا لڑکی کہہ دیتی ہے کافی پیو گے، بات ختم ہو جاتی ہے. تو میں یہ نہیں کہوں گی کہ آپ بالکل ہی کوئی بازاری زبان پر آ جائیں یا بہت ہی کیجول ہو جائیں، ایسا بھی نہیں ہے. اچھی اردو، اچھا لہجہ اپنا اثر ابھی بھی رکھتا ہے. اور رہی بات قحط سالی کی، تو میں اپنے بے انتہا ایسے دوستوں کو جانتی ہوں جناب، جو اس دور میں انہوں نے مسنگ پرسنس پہ کھیل لکھا ہے. فواد خان نے اسے بارہا کھیلا ہے ناپا میں اور لمس میں اور کئی جگہوں پر. اس کھیل کا نام چپ ہے، جو آج کل ہم سب چپ ہو گئے ہیں. ہمارے دماغوں پر بھی چپ کی مہر لگی ہے کہ یہ نہ بولو وہ آ جائیں گے، ایسے نہ کہو اٹھا لیا جائے گا، ارے یہ کیسے لکھ دیا، سسر کو برا لگے گا، ارے یہ کیسے بات سوچ لی تم نے، بیٹا کیا کہے گا. تو یہ چپ کی مہریں جو ہے نا، میرے جیسے میں نے تو اپنی کتاب میں توڑ ڈالی ہیں الحمدللہ. چھپ کے رونے والی بات، ہاں وہ اب دور نہیں رہا. ابھی یہاں میرے ساتھ کافی یوتھ بیٹھی ہے اور سینئرز بھی بیٹھے ہیں، اور آن لائن آئی ڈونٹ نو کہ کتنے لوگ دیکھ رہے ہوں. تو میں اس پلیٹ فارم کا سہارا لے کے یہ کہوں گی کہ خدا را اس چپ کی مہر کو توڑ ڈالیں. کچھ نہیں ہوگا، کچھ بھی نہیں ہوگا، یقین کریں. جس دن آپ اس خوف سے باہر آ جاتے ہیں نا، تو آپ اپنے آپ کو بھی جان لیتے ہیں، اپنی دنیا کو بھی جان لیتے ہیں، اور جن سے آپ ڈر رہے تھے وہ آپ سے ڈرنے لگیں گے. یہ ہوگا. تو بالکل بھی قحط سالی نہیں ہے. تو میں نے تو ایک ہی مثال دی، لیکن میرے جاننے والے دوست لکھ بھی رہے ہیں، سوچ بھی رہے ہیں، اور ایسے مزاحمتی کھیل تھیٹر میں کھیل رہے ہیں.
وقت ملے تو کبھی آئیے، کراچی آئیے یا ہم کوئی کھیل لے کر آئیں اور آپ دیکھیں کہ یہ صرف باتیں نہیں ہیں، یہ ہم کر رہے ہیں اور اسی دور میں کر رہے ہیں، اسی زبان اردو کو استعمال کر کے کر رہے ہیں. اور ہماری اردو اتنی بھی بری نہیں ہے. ٹھیک ہے ہم غالب نہیں ہیں، ہم اصغر ندیم سید نہیں ہیں یا ہم نون میم راشد نہیں ہیں، لیکن ہم ہیں. بالکل بہت شکریہ. اچھا مجموعی طور ते असां सभिनी स्पीकर्स जे ॻाल्हाइण मां इहो सिखियो आहे त मायूसी जी ॻाल्हि कोन्हे का. क़हत साली जेका आहे या जेको ॾुकार आहे ॾात जो चवनि था उहो मफ़रूज़ो आहे, हक़ीक़त कोन्हे. सभई राइटर वेठा आहियो, सभु लोग आप राइटर बैठे हैं. मेरा अगला सवाल सबसे यही होगा कि आपकी राइटिंग मां हिते तव्हांखे इंटरप्ट कंदसि. असां ईअं कोन चयो जीअं तव्हां ॿुधायो पिया. हिन मां मजमूई तौर ते न, हिन जा केतिरा ई फैक्टर्स आहिनि जेके असां डिस्कस कया आहिनि, उहे पंहिंजी जॻह ते अहमियत रखनि था. न उहे फैक्टर्स ॾे अचूं था त माना जेके रुकावटूं कहिड़ियूं आहिनि, छाजे करे उहो थिए थो पियो, पर मजमूई तौर ते क्रिएटिविटी मौजूदु आहे, हुनखे रस्तो नथो मिले. ऑप्टिमिस्टिक माना पोजीशन आहे असांजी. त हाणे सभई राइटर वेठा आहियो, आप सब लोग राइटर बैठे. मेरा अगला सवाल ये होगा कि तख्लीकियत में मारूजियत और दाखिलियत का कितना अमल दखल है? आपकी मारूजियत क्या कहती है, आपकी दाखिलियत क्या कहती है? कभी इस तरह हुआ कि ये तज़ाद आ गया हो, क्योंकि आप काशिफ साहब शायरी भी लिखते हैं और अफसाने भी लिखते हैं, इन दोनों में मारूजियत और दाखिलियत और उसके साथ साथ आपकी तख्लीकियत, उसमें कोई टकराव, तज़ाद, कहीं प्रॉब्लम महसूस हुआ होगा? जैसे मैडम ने अभी बात की कि चुप वाली बात है कि चुप रहें, कुछ ना कहें, ये हमारी जो मारूजियत है वो हमें दिखा रही है, समझा रही है, लेकिन हमारी दाखिलियत में कुछ और है, वो भी कहना चाहते हैं, वो भी चीज़ मौजूद है. तो आप क्या समझते हैं कि आपकी तख्लीकियत में मारूजियत और दाखिलियत का कितना अमल दखल है, कितना टकराव है? वो मारूजियत तो उन मानों में ज़्यादा इस्तेमाल होता है कि एक किसी भी चीज़ को लिखते हुए उसके तमाम पहलुओं का जायज़ा लिया जाए. तो वो जैसे कोई मज़मून होता है या कॉलम उसमें होता है, लेकिन शायरी ज़्यादा दाखिली होती है और जो फ़िक्शन होता है वो दाखिली भी हो सकता है, लेकिन ज़्यादातर जो है वो जो समाज से एक फ़र्द का ताल्लुक़ है और जो फ़र्द का फ़र्द से ताल्लुक़ है और जो रिश्ते हैं फ़र्द से, फ़र्द के अपने इर्द गिर्द लोगों से, अपने ख़ानदान से, अपने माशरे से, तो उन रिश्तों पर मबनी होता है नावल. उन रिश्तों को समझने की कोशिश होती है और ये रिश्ते जो इनफरादी रिश्ते होते हैं, इनके पीछे एक पूरा माशरा भी होता है और ये सारे अफराद इस माशरे में एक दूसरे से रिश्तों में जुड़े हुए होते हैं. तो एक कहानी जो है वो जो अफसाने में एक मुख्तसर सी कहानी होती है, नावल में उस कहानी के रिश्ते भी ढूंढने की कोशिश की जाती है कि एक आदमी है, उसकी कोई विपता है, उसके साथ कुछ हुआ है या उसको कोई मसला है, कोई उसके साथ मामला है, तो उसके रिश्ते और लोगों से और लोगों की कहानियों से जुड़े हुए हैं. तो नावल जो है उन एक कहानी से शुरू होकर दूसरी कहानियों को कुरेदता हुआ दूसरी कहानियों में चला जाता है, दूसरे रिश्तों को कुरेदता है. तो वो जितना ज़्यादा उसमें वो कुरेद होती है और जितना ज़्यादा वो हमागीर होता जाता है और जितना उसमें हमें एक कुल्ली सूरत नज़र आ रही होती है, उतना वो एक अच्छा नावल होता है. जैसे कहा जाता है कि टॉल्स्टॉय के वार एंड पीस में कोई 500-600 किरदार हैं, तो किरदार भर्ती कर देना तो इतना कमाल नहीं है, बल्कि उन किरदारों के बाहमी रिश्तों को तलाश करना बड़ा अहम है और इन रिश्तों की वजह से वो किरदार एक दूसरे के ऊपर जैसे असरअंदाज हो रहते हैं. आपकी एक्सपीरियंस के हवाले से पूछ रहा हूँ, एज ए राइटर आपने क्या महसूस किया दाखिलियत और मारूजियत को? कभी टकराव महसूस किया कि कंज्यूमरिज्म की वजह से मेरी ये किताब नहीं चलेगी, लोग क्या कहेंगे, या ये मैं इज़हार नहीं कर सकता यहाँ पर बैठ के? नहीं, उसमें दो चीज़ें हैं जिनकी वजह से जो है वो मसाइल मालूम लगते हैं. एक तो हमारा माशरा जो है वो बड़ा जजमेंटल हो गया है और इनफरादी तौर पर भी और इज्तमाही तौर पर जो है जजमेंटल है, उसका नतीजा आप फाशिज़म की सूरत में देख रहे हैं, उसका नतीजा आप इस सूरत में देख रहे हैं कि जब ये बात हो रही थी कि जमहूर के बजाय एक हजूम बनता जा रहा है माशरा, तो वो एक पूरा हजूम, एक पूरा सोसाइटी आपके बारे में जो तय कर लेती है, चाहे वक्ती तौर पर करे, तो
تو وہ ایک ججمنٹل فیصلہ ہوتا ہے جس کی فضا میں وہ آزادی ادیب کو فراہم نہیں ہو سکتی جو وہ چاہتا ہے. دوسرا انفرادی طور پر بھی ہوتا ہے کہ آپ ایک ادیب کے ہاں کوئی چیز اگر دیکھ رہے ہیں تو اس کا یہ مطلب نہیں کہ وہ اس کی ادیب کی اپنی سوچ ہے. جیسے فکشن میں اگر کوئی کردار کسی خاص طرح کا ہے, مثلا میں عورتوں پر ظلم کے خلاف ہوں لیکن فکشن میں کوئی کردار عورتوں پر ظلم کر بھی رہا ہو سکتا ہے, اس کو آپ نے ڈپکٹ کیا کہ وہ عورتوں پر ظلم کر رہا ہے, تو اس کا یہ مطلب نہیں کہ آپ اس ظلم کے حامی ہیں, آپ نے تو ایک کردار ڈپکٹ کیا ہے. پھر آپ یہ بتاتے ہیں کہ آپ کی ٹریٹمنٹ سے پتہ چل جاتا ہے کہ آپ اس کے حق میں ہیں یا نہیں ہیں. تو معاشرے کے ججمنٹل ہونے سے, فرد کے ججمنٹل ہونے سے اور جو مقتدرہ ہے اس کے ججمنٹل ہونے سے اس کی وجہ سے بھی ادیب کی آزادی متاثر ہوتی ہے. تو جو باقی اگر کوئی طاقتور چیز ہے, مقتدرہ ہے, وہ اگر ججمنٹل ہے اس سے اتنا نہیں اثر پڑتا جتنے عام ملنے جلنے والے لوگ ہیں. اگر وہ انفرادی طور پر ججمنٹل ہیں تو میرا خیال ہے کہ ایک عام آدمی کے بارے میں بھی ججمنٹل ہونا درست نہیں ہوتا, کہ ایک عام آدمی اپنی زندگی میں کئی فیزز سے گزرتا ہے اور فکشن اس کے اسی فیزز جو مختلف فیزز ہیں ان کو مکمل طور پر کوریدنے کا, ان کے مکمل طور پر سمجھنے کا نام ہے. تو ایک فرد بھی جو ہے اس کے بارے میں آپ نہیں ہو سکتے ججمنٹل, اس کے اوپر کوئی ٹھپا ایک مہر نہیں لگا سکتے. تو ایک ادیب کے بارے میں جب وہ ایک کوئی فرد اس سے ملتا ہے جو مہر لگانے پر یقین رکھتا ہے تو اس سے جو ہے وہ کافی مسئلہ ہوتا ہے. ایک ادیب کو ایک فراخی کی فضا کی ضرورت ہوتی ہے, اور وہ فراخی کی جو فضا ہے وہ خود کریٹ کرتا ہے ادیب. اور پابندی جو ہم محسوس کرتے ہیں وہ ایسا نہیں کہ باہر جو ہے یورپ میں یا امریکہ میں کوئی مسئلہ, کوئی پابندی نہیں ہے, وہاں پر اپنی طور پر ہوتی ہیں تحدیدات کہ کوئی معاملات ہیں ان کے اوپر بات کرنا اتنا نہیں ہوتا, اتنا عام نہیں ہوتا. لیکن فکشن اور خاص طور پر ناول جو ہے وہ تو نام ہی اس چیز کا ہے کہ کوئی نئی چیز پیش کی جائے جس پر بات معاشرے میں ویسے نہ ہو رہی ہو, جو معاشرے میں یا جو اس سے پہلے ادب لکھا گیا ہے اس میں وہ اس طرح پیش نہ کی گئی ہو, چاہے شاعری ہو چاہے فکشن ہو. تو اس کی اس فراخی اپنے لیے ایک انفرادی فراخی کی, اور معاشرے میں اپنے ایک خاص طرح کے ادب کی فراخی کی کوشش ہر زمانے کا, ہر جگہ کا ادیب کرتا ہے. وہ میں بھی کوشش کرتا ہوں. साॻियो सुवाल कलीम बुट साहब खां. एज़ ए राइटर तव्हां वटि जीअं तव्हां मारूज़ियत जी ॻाल्हि कई त पब्लिशर कोन्हनि, सेल्फ पब्लिकेशन आहे, या कॾहिं चयो वेंदो आहे त रीडर्स कोन्हनि, या ॿिया मसइला आहिनि जेके कुझु तव्हां इज़ारे कोन था सघो. तव्हांजी दाख़िलियत ऐं मारूज़ियत में तज़ाद या फ़र्क़ु, या कॾहिं तव्हां रिस्ट्रिक्शन अहिड़े क़िस्म जी महसूसु कई हुजे त अहिड़े कहिड़े क़िस्म जा तज़ाद तव्हांजी नज़र मौजूदु आहिनि असां वटि? ॾिसो, मुंहिंजी फिक्शन लिखण जी जेका प्रैक्टिस आहे उहा बिल्कुलु अलॻि आहे. जॾहिं मां पंहिंजो कंहिं नॉविल ते या कहाणी ते कमु कंदो आहियां त मां पंहिंजे दिमाग़ में पहिरीं इहो क्लियर करे छॾींदो आहियां त आई एम अ स्टोरी टेलर. मुंहिंजो कमु सिर्फ़ु कहाणी ॿुधाइणु आहे, ऐं मूंखे न मां इनकलाबी आहियां, न मां फिलासफ़र आहियां, न छा आहियां. मुंहिंजो जेको उहो आहे, आउं आहियां स्टोरी टेलर. दैट इज़ माई जॉब एंड आई हैव टू डू इट. ऐं ॿियो जेको कंहिं बि लेखक खे यूनिक करे थो, उहो उनजो जेको ट्रेडिशनल लिटरेचर हलंदड़ आहे उनखे छॾे करे हू कहिड़ो नओं जंप थो ॾिए, उहो उनखे यूनिक करे वेंदो आहे. हिकिड़ो त ट्रेडिशनल माना सॼी दुनिया में हलंदो पियो आहे. हिकिड़ी पैरा में जेका हिकिड़ी माना गिदड़ सिंगी जेका हिट थी वई, को बि उहो फार्मूलो पियो घेड़ींदा. पर हिकिड़ो राइटर यूनिक तॾहिं थींदो आहे जॾहिं हू पंहिंजे कंफर्ट ज़ोन मां निकिरी नवां तजुर्बा करण जी कोशिशि कंदो आहे. ॿियो नंबर 2 त राइटर उहो ई कामयाबु वेंदो फिक्शन में, ख़ासि करे जंहिं वटि करेज आहे टू से समथिंग. जंहिं वटि करेज न आहे उहो राइटर आम रिवाज जी ॻाल्हियूं करे सघंदो, पर हिकिड़ी पावरफुल जेका ॻाल्हि आहे उहा उहो न करे सघंदो. टियों ॻाल्हि जेका अंग्रेज़ या जेके इंग्लिश राइटर्स आहिनि उन्हनि वटि हिकिड़ो जेको आहे, उन्हनि साइको एनालिसिस करे राइटर्स जूं बि कैटेगरीज़ ठाहे छॾियूं आहिनि. मिसाल तौरु जेको राइटर्स डाइजेस्ट आहे उन में हिकिड़ो आर्टिकल छपियो, उन में 6 कैटेगरीज़ आहिनि जेके राइटर्स
आहिनि 6 कैटेगरीज़ जा। हिकिड़ा मास्टर प्लाटर हूंदा आहिनि, हिकिड़ा जेको आहे स्पॉन्टेनियस राइटर हूंदा आहिनि, हिकिड़ा जेको आहे सो गार्डनर या नेचुरलिस्ट हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ा जेको आहे सो स्केपिस्ट हूंदा आहिनि। त उहे पोइ उन क़िस्म जो फिक्शन क्रिएट कंदा आहिनि। तव्हांजो ज़रूरी न आहे त जेको नेचुरलिस्ट आहे उहो स्केपिस्ट फिक्शन बि क्रिएट करे सघे। स्केपिस्ट फिक्शन कहिड़ो हूंदो आहे? मिसाल तौरु साइंस फिक्शन आहे, फैंटेसी आहे, ठीकु आहे, गॉथिक लिटरेचर, इहे घणे भाङे स्केपिस्ट राइटर्स लिखंदा आहिनि जेके माना समाज इन खां हू चवंदा आहिनि हले पियो असां पंहिंजे पासे ॾांहुं हलंदासीं। उन में जेको मशहूरु राइटर आहिनि गेम ऑफ थ्रोन्स वारो जेको आहे मार्टिन, JRR मार्टिन, या जेको आहे सो JK रोलिंग आहे, इहे ईअं राइटर्स जूं हिकिड़ी कैटेगरीज़ ठहियल आहिनि ऐं पब्लिशर्स उन्हनि खां उहो कमु वठंदा आहिनि ऐं हू उन फील्ड में वेही क्रिएटिविटी पंहिंजी ज़ाहिर कंदा आहिनि। त असां जेको सिंधी राइटर्स आहियूं, असांजी बि ईअं केरु को दर्जाबंदी थिए का तहक़ीक़ में ऐं उहे जनायर्स अचनि ऐं त उन में उहो वधीक कंफर्टेबल थी वेंदा। बाक़ी हाणे इहो त लिखण जो त को रंडक थी अचे या न, उहो तव्हांजी पंहिंजी करेज ते आहे त तव्हां केतिरे लेवल ताईं शयुनि खे चई सघो था, केतिरी शयुनि खे सम्झो था ऐं शयुनि खे कीअं चइजे। लिटरेचर जी हिकिड़ी सुठी वन लाइनर जेकॾहिं नटशेल में चइजे त लिटरेचर इज़ सोफेस्टिकेटेड वे टू प्रेज़ेंट योर डार्क फीलिंग्स। त लिटरेचर तव्हांखे सोफेस्टिकेशन ॾींदो आहे त तव्हां केतिरो सोफेस्टिकेट नमूने शयुनि खे बयानु करे सघो। आर्ट जो अमल दख़ल बिल्कुलु हिन में आहे। मैडम तव्हां जॾहिं लिखंदियूं आहियो त तव्हां छा मारूज़ियत या मारूज़ी हालतुनि जो ख़्यालु रखंदियूं आहियो, रीडर्स जो, कंज्यूमर जो, या मार्केट में या पढ़ंदड़ छा चवंदा या समाज छा चवंदो? तव्हांजो पंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस एज़ ए राइटर कीअं रहियो आहे? ॾिसो, राइटर त राइटर आहे न, को वापारी त न आहे जो वेही सोचे त हू कहिड़े क़िस्म जो अदब तख़लीक़ करे। पहिरियों त जेका तव्हां ऑब्जेक्टिव ऐं सब्जेक्टिव ॻाल्हि कई, इन खां अॻु में मां इहो चवणु चाहींदसि त जीअं मां बि अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखां थी त हमअसर अदब खां मां वाक़िफ़ु आहियां। जेको गुज़िरियल 20 सालनि खां अदब तख़लीक़ थी रहियो आहे, उहो फॉर्मेट जे लिहाज़ खां उन में घणियूं उणायूं मूंखे महसूसु थियनि थियूं, छो त हर सिन्फ़ी, हर नसरी सिन्फ़ या शाइराणी सिन्फ़ जो पंहिंजो हिकिड़ो फॉर्मेट घाड़ेटो थिए थो। ऐं मां इन मामले में थोरी सख़्तु आहियां त जेसिताईं असां उन शइ जे फॉर्मेट खे न सम्झंदासीं, उन जी, जीअं हाणे हिकिड़ो सर्जन आहे, जेसिताईं हुनजो अॻु में इंसानी जिस्म न पढ़ियल आहे त हू सर्जरी न करे सघंदो। त बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां उन राइटर खे उन सिन्फ़ी घाड़ेटनि जो ओहिड़ो ई तजियो करिणो आहे। हिकु त इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेका तव्हां मारूज़ी ऐं तव्हां दाख़िलियत जी ॻाल्हि था कयो, त दाख़िलियत उहा आहे त दुनिया जा समूरा सच अंदर मां दरियाफ़्त थींदा आहिनि। ऐं मारूज़ियत जो हवालो, छो त राइटर जेको आहे, लेखक जेको आहे, उन वटि ॿई एस्पेक्ट हूंदा आहिनि, पर सूफ़ी शाइरी दाख़िली शाइरी आहे, छो त इल्हामी शाइरी आहे ऐं इंट्यूएशन जेको आहे उहो दाख़िलियत आहे। ऐं जेको ज़ाहिरी तौर ते जेके सच मौजूदु आहिनि, जीअं मारूज़ी जंहिंखे चऊं था, त उहो एनालिटिकल आहिनि, उहो क्रिटिसिज़म आहे, उहो साइंस आहे, उहो तनक़ीदी अदब आहे, उहे अची था वञनि। पर जेका ख़ालिस तख़लीक़ आहे, उहा तख़लीक़ हमेशह, मां इन करे इहो थी चवां त जेको अफ़सानवी अदब आहे, शाइरी आहे, सूफ़ी शाइरी आहे, उहा दाख़िलियत आहे। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं असां का शइ, कंहिं शइ जो मुशाहिदो कंदा आहियूं त असां दाख़िली तौर ते उन जो मुशाहिदो कंदा आहियूं ऐं उन मुशाहिदे, यानी असां परसीव कंदा आहियूं असां कंहिं शइ खे, ऐं पोइ उनखे जेको आहे सो उन तख़लीक़ी उन में आणींदा आहियूं। त जेसिताईं जेको मुशाहिदो आहे असांजो, उहो दाख़िली बुनियादनि ते आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं असां का शइ तख़लीक़ कयूं था त उन तख़लीक़ जो जेको पर्सपेक्टिव आहे, पोइ उहो उन ई मुशाहिदे ते ई दारोमदार रखे थो। मां घणे भाङे पाण दाख़िली अदब सिरजींदड़ आहियां ऐं दाख़िलियत खे पसंदि कयां थी, छो त दाख़िलियत में तव्हां हमेशह नवां तजुर्बा कयो था।
ऐं तव्हां इंट्यूएटिव आहियो, इंट्यूएशन आहे, दाख़िलियत माना इंट्यूएशन, त कहिड़े नमूने तव्हां मुशाहिदा जज़्ब कंदा रहो था ऐं उहे जज़्ब करण खां पोइ जॾहिं तव्हां उन्हनि खे रिप्रोड्यूस कयो था त कहिड़े नमूने, छो त असां जेको बि मुशाहिदो कंदा आहियूं शऊरी तौर ते कंदा आहियूं, त जेकॾहिं हिकिड़े तख़लीकार जो शऊर सघारो आहे त हू सही मुशाहिदो कंदो ऐं हुन में का बि जानिबदारी न हूंदी, हू गैर जानिबदार हूंदो पंहिंजे मुशाहिदनि में। त उन खां पोइ जॾहिं हू उनखे जज़्ब करे थो पंहिंजे मुशाहिदे खे, त पोइ उहा उनजी जेका तख़लीक़ आहे, जेके असां चऊं त दाख़िली बुनियादनि ते आहे, उन में वधीक गहराई हूंदी, उन में वधीक असरु हूंदो, उनजी एप्रोच जेका आहे उहा वधीक मुतासिर कंदड़ हूंदी ऐं उहा जेका पढ़ंदड़ जे दिलि दिमाग़ ऐं रूह ताईं हुन में पहुचण जी सघ हूंदी ऐं उतां ई उन्हनि लम्हनि तां जेको पढ़ंदड़ आहे उहो तब्दील थियणु शुरू थी वञे। त हाणे रुॻो आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदसि त रीडर ऐं राइटर जे विच में हिकिड़ो तालुक़ु हुअणु घुरिजे। असां वटि उहो कोन्हे, असां पंहिंजे हिसाब किताब सां शयूं ॾियूं पिया। असां इहो रीडर जे मिज़ाज खे न सम्झी सघिया आहियूं त हू छा थो चाहे। दुनिया जे अदब में हमेशह जीअं हिकिड़ो अदीब हूंदो आहे, नब्ज़ शनास हूंदो आहे, हुनखे ख़बर हूंदी आहे त मूंखे कहिड़ी शइ दौर जे घुर्जुनि मुताबिक़ आहे जेका मूंखे ॾियणी आहे। ऐं दुनिया जे अदब में तव्हां ॾिसंदो त ईअं आहे, दौर जे हिसाब सां हालतुनि जे घुर्जुनि जे आहिर उहो अदब तख़लीक़ कयो वियो आहे। असां वटि वरी इहो आहे त असां पंहिंजे पाण खे रीडर ते मढ़ियूं था, असां वॾा वॾा फ़लसफ़ा खणी आया आहियूं, असां मुतासिर करणु चाहियूं था, असां पंहिंजी इल्मियत जेका आहे सा उहा वाइकी करणु चाहियूं था। उन में जेको असांजो रीडर आहे उहो असां खां हलियो थो वञे, बम्बार्डमेंट में दॿिजी थो वञे। बिल्कुलु। त हिकिड़ी कोऑर्डिनेशन हूंदी आहे त असांजो, ऐं हर कंहिंजो रीडर अलॻि आहे। नौजवाननि जी पंहिंजी पसंदि आहे, साइंस फिक्शन पढ़णु चाहींदा आहिनि, साइकोलॉजी, नफ़्सियात, या हू अहिड़ो अदब पढ़णु चाहींदा आहिनि जेको जंहिंखे पॉज़िटिव अफर्मेटिव लिटरेचर जेको आहे उहो पढ़णु चाहींदा आहिनि। असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे माज़ी में रहण वारा माण्हू जेके ज़ाहिर आहे उहे अहिड़ो ई अदब पसंदि कंदा जंहिंमें दाख़िलियत हुजे, जंहिंमें अहसास में महरूमी ऐं अहसास कमतरी जो असांखे आउटलेट मिले, असांजो किथारसिस थिए। त किथार्टिक जेको लिटरेचर आहे उहो बि तख़लीक़ करणु हिकिड़ो वॾो फ़न आहे। पंहिंजे मुख़्तलिफ़ उमिरि जे पढ़ंदड़नि खे ॾिसंदे त मां सम्झां थी त जेको राइटर, जेको लेखक नब्ज़ शनास न आहे, वक़्तु शनास न आहे, उहो कॾहिं बि आला पाए जो फ़न तख़लीक़ नथो करे सघे। ठीकु, वॾी महिरबानी। साईं मुमताज़ बुखारी साहिबु, तव्हां तख़लीकार बि रहिया आहियो पर साॻे टाइम ते नक़ाद बि रहिया आहियो। तख़लीक़ुनि ते तबसरा, राया या उन ते तनक़ीदी मज़मून लिखण बि तव्हांजो अमल दख़ल रहियो। तव्हां ॿिन्ही खे यानी दाख़िलियत खे ऐं मारूज़ियत खे क्लोज़ली ॾिठो आहे, ऑब्ज़र्व कयो हूंदो आहे। त एज़ ए राइटर तव्हां कीअं था महसूसु कयो तव्हांजी दाख़िलियत ऐं तव्हांजी मारूज़ियत किथे टकराव में अचे थो, किथे तज़ाद में आहे, किथे हमांगी में अचे थो, ऐं इनखे केतिरो जेको आहे उहो रियली महसूसु करणु खपे? डॉक्टर साहिबु, हाणे तव्हां अदब जा डॉक्टर आहियो, हू डॉक्टर न आहियो जीअं डॉक्टरनि जी मूं ज़िक्र कयो। हाणे हीअ जेको सब्जेक्ट तव्हां सां ॻाल्हायूं पिया या ॻाल्हायो पिया असां खां, दाख़िलियत या फॉर्म जी ॻाल्हि था कयूं या तख़लीक़ियत जे उन्हनि पासनि ते ॻाल्हायूं था जेको हिकिड़े दौर जो फिनामिना जंहिंखे मूं चवंदा रहियो आहे, हिकिड़े दौर जो दॿाव जो तरीक़ो रहियो आहे। पाण उन ते वरी डिस्कस करे रहिया आहियूं, पाण साॻियो उन ई ते डिस्कस करे रहिया आहियूं, उन ई तख़लीक़ियत वारे दौर ते। त जॾहिं मैक्सम गोर्की जहिड़ो माण्हू स्टालिन जे चए में अची करे सोशल रियलिज़म जेको आहे मढे थो विझे त बाबा हाणे जेको आहे जेके बि हिन ब्लॉक जा माण्हू आहिनि सोशल रियलिज़म में लिखनि। असांजो शेख अयाज़ खां जॾहिं फ़क़ीर अहमद लाशारी पुछे थो त गार्शा मार्केज़ खे जेको आहे मिलियो आहे नोबेल प्राइज़ ऐं मैजिकल रियलिज़म में लिखे पियो, त शेख अयाज़ चए थो न इहा अमेरिका जी साज़िश आहे, सोशल रियलिज़म जे मुक़ाबले में मैजिकल रियलिज़म लिखाइनि पिया। हाणे बि साईं नामालूम जी सूरत में डिक्टेशन मौजूदु आहिनि। हा, सो ही उहो जेको हिकिड़ो असां वटि नुक़्ते नज़र आहे जेको हिकिड़े घणे वक़्त खां असां वटि रहियो आहे, जंहिंमें पोइ ॿ जेके आहिनि असां वटि सेगमेंट लाथा विया त बाबा दाख़िलियत, ख़ारिजियत। बराबरि हिकिड़े दौर जी तमामु वॾी फिनामिना आहे दाख़िलियत ख़ारिजियत वारा मामला। पर हाणे बि असां हिन ते कीअं था सोचूं, जॾहिं होज़े सारागामो जॾहिं पंहिंजो नॉवेल लिखे थो ब्लाइंडनेस,
त उन में सॼे शहर जा माण्हू सॼे मुल्क जा माण्हू अंधा था थी वञनि ऐं सॼो फॉर्म खणी थो हले बिना फुल स्टॉप जे, बिना कामा जे, बिना इन्वर्टेड कामा जे, ऐं सॼो पने जो पनो लिखियलु आहे पर माण्हू किरोड़नि में उहो नाविल विकामे थो। ऐं जॾहिं हाणे ताज़ो ई जेको आहे इशिगरो जो नाविल अचे थो सन ऑफ कालारा, जेको आर्टिफिशियल फ्रेंडशिप ते आहे, जंहिंमें हिकिड़ा रोबोट आहिनि हिकिड़े स्टोर रूम में मौजूदु आहिनि, उहे उन्हनि में जेको इंसानी फीलिंग्स जेके मां न्यूरल नेटवर्किंग जी ॻाल्हि कयां पियो उहे अची थी वञनि उहे, या हिकिड़ो काशिफ रज़ा ख़ुदि जर्मनी में वञी ॾिसी आयो, हुते हिकिड़ो रोबोटिक फिल्म हुई या रोबोट जेके आहिनि उहो नाविल लिखण जा तजुर्बा कनि पिया। त असां जॾहिं इन एरा में रहूं पिया त हीअ दाख़िलियत ऐं ख़ारिजियत असांजी फिनामिना बराबरि आहे, पर तख़लीक़ियत जी डायमेंशन्स में असां जॾहिं वञूं था, जॾहिं असां नवनि तजुर्बनि जी बि ॻाल्हि कयूं था, नए दौर जी बि ॻाल्हि कयूं था, ऐं हीअ जेके डिजिटल एरा जेको उन ॾींहुं बि मूं चयो त हीअ जेके जे डिजिटल एरा जे जिन में असां दाख़िल थी रहिया आहियूं, इहे सभु शयूं फिटियूं करे छॾींदो। हाणे जेको अचे पियो, जेको पढ़ंदड़ खे उहो करे पियो रिलेवेंस रिलेटिविटी, रियलिटी खे हू हिकु ज़मीनी तौर ते वठनि था, हू ॾिसनि था त रिलेटिविटी छा आहे, रिलेवेंस कहिड़ी जुड़े पई। असीं जेको पढ़ूं पिया, असीं जेको वठूं पिया, उन जी असां सां रिलेटिविटी छा आहे, असां सां उनजी रिलेवेंस छा आहे, पोइ उन में हर माण्हू जा इन में को शक न आहे त हर माण्हू जो ज़हन, हर माण्हू जो सोच, हर माण्हू जी पसंदि उहा तमामु घणी मुख़्तलिफ़ थींदी आहे। उन मुख़्तलिफ़ पसंदि मुख़्तलिफ़ उन आधार ते हू पंहिंजो सिलेक्ट कंदो अदब। पर मां इहो केरु हूंदो आहियां त पंहिंजो अदब टारगेट ऑडियंस मूजिबि सोचां, छो त इहो प्रोफेशनलिज़म में आहे। जॾहिं असां बेस्ट सेलर नाविल मारियो पूज़ो जेको मरूम उहो उन लिखिया, या डेनियल स्टील लिखिया, या जेफरी आर्चर जे लिखिया, इन तरह जा जॾहिं असां नाविल लिखूं था, हा पोइ असांजो टारगेट ऑडियंस हूंदो आहे, पोइ असां पर्चियूं लिखंदा आहियूं, हीअ प्लॉट, हीअ जेको आहे किरदारु निगारी, हीअ इवेंट, हीअ कॉन्फ्लिक्ट इवेंट, हीअ क्राइसिस, हीअ जेको आहे एंड, हीअ प्लाइट, हे त्रिकुंडो, हे चौकुंडो, हे वग़ैरह वग़ैरह, इहे असां मैथमेटिक्स उनजी जोड़ींदा आहियूं। पर हाणे जे दौर में जेको सभ खां बेसिक ॻाल्हि आहे रिलेटिविटी, त तव्हांजो पढ़ंदड़ उनखे तव्हांजी चॉइस हुजे जेकी शइ पढ़े, राइटर जी चॉइस हुजे जेको लिखे। पर जेकी फॉर्म जी जेकी ॻाल्हि शबनम गुल साहिबा कनि थियूं, त फॉर्म जेको आहे उहो अबाम पैदा करे थो, उहो हीअं थो करे। उन फॉर्म में बि हाणे जेकी फिनिशिंग थींदी आहे, असां उनखे जेको जदीद दौर में चवनि था त उनजी तव्हां फिनिशिंग सुठी कयो, उनजी उनमें आर्टिफिशियलिटी नज़र न अचे, उनमें हक़ीक़त नज़र अचे त हीअ आर्ट आहे, वाक़ई आर्ट आहे। छो त जॾहिं तव्हां का शइ तख़लीक़ कयो था हिकिड़े मरहले में, उहो राह हूंदी आहे, जेके उन राह खे त ज़ाहिर आहे तव्हां हिकिड़े बहितर हुन पैराए में आणे सघो था। पोइ हिकिड़ो मुख़्तसर ॿी ॻाल्हि कंदुसि जंहिंखे मां अयाज़ ऐं शाह लतीफ़ सां उनखे रिलेट कंदुसि, त असां सां थियो छा आहे त असां इन समूरे अमल में, या दुनिया जा केतिरा ई मां मेलान कुंडेरा जहिड़ा हुजनि, उहो बि इन में फाथो अची त यूरोप में नाविल मरी वियो, बसि आख़िर में फलाणे ते दंग करे हो। अयाज़ ऐं शाह लतीफ़ जी जेकी हिकिड़ी पीक अप्रोच जॾहिं तख़लीक़ियत जी पहुती, जॾहिं उन्हनि ते इहो दाख़िलियत ऐं इन जा सुवाल उन वक़्तु उभरिया, त पोइ उन दौर में हिकिड़ी पाण में राइटर में नरगिसियत पैदा थी वेंदी आहे, पाण पसंदी पैदा थी वेंदी आहे। पोइ उनमें ॿिनि तरह जा नफ़्सियाती तख़लीक़ियत जा जेके आहिनि उहे लाड़ा साम्हूं ईंदा आहिनि। हाणे मिसाल शेख अयाज़ चयो, ही सैन न ॾींदी चैन, उथी ॾिस कोई आयो आहे प्यारा, ही शायदि साॻियो रमतो आहे, अॻु जीअं उञायो आहे प्यारा। हाणे हे हिन ते मोहरिक पंहिंजो ॿुधायो, पर वरी साॻे वक़्तु वरी जेको शेख अयाज़ जॾहिं हू चए थो त मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद वेढ़े तलवारनि सां, ठीकु, हीअ हुन हिकिड़ी पंहिंजी माना हू पेश कई त मां हाणे हिन पीक ते पहुची वियो आहियां। हिन में थोरी कंहिं दौर साइको एनालिसिस मूजिबि नरगिसियत थींदी आहे, पर जॾहिं हू चए थो त टिड़ियासीं दामन सहरा में ख़ुशबू ई अजाई वई, इते वरी हू हेठि थी थो वञे। शाह लतीफ़ चयो जे तो बैत भायासीं आयतूं आहिनि, इहा उहा माना हुनजी पीक आहे जेके जॾहिं हू दॿा थो अचे हुन ते। हिकिड़े वक़्तु में हुनखे चवनि था त शाह लतीफ़ जी शाइरी न आहे हुनजे दौर में, त पोइ हू इहो चए थो त जे दो बैत भाया। त हीअ जेके उहे डायनामिक्स आहिनि, इन्हनि शयुनि खे असांखे ॾिसी पोइ फ़ैसिलो करिणो पवंदो त रिलेटिविटी जी केतिरी अहमियत आहे। माफ़ कजो, मां का इहो पुछणु चाहींदसि, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी पहिरियों जो तव्हां मुंहिंजो रेफरेंस ॾिनो, तव्हां चयो त फॉर्म जी ॻाल्हि तव्हां सम्झी न, तव्हांखे कंट्राडिक्ट कयो ई न। ॾिसो, कंट्राडिक्शन जी ॻाल्हि न आहे, मज़मून लिखिजे थो त उहो मज़मून न आहे, कॉलम लिखिजे थो त उहो कॉलम न आहे।
ऐं जेकॾहिं को नॉवल लिखिजे थो त के दस्तावेज़ी नॉवल था थियनि, के नॉवल जेके आहिनि से ऑब्जेक्टिव जी ते बेस थियनि ॻाल्हाए था, सघिजे थो त बसि उहा उन ते ॻाल्हाए सघिजे थो, वॾो मौज़ू आहे। उहो टेक्स्ट आहे, बिल्कुलु मां उहो ॾिसो उहो फॉर्म में नथो अचे, उहो टेक्स्ट में अचे थो। आहे त असां मौज़ू खां हटूं पिया। न मां सम्झां थो त मारूज़ियत वारी ॻाल्हि अचे पई, जीअं क्लारा एंड सन जो साईं मिसाल ॾिनो, त अहिड़े नमूने सां असां वटि जेके मारूज़ी हालतूं आहिनि उनमें मिसकाल जे नाले सां को नाविल अची वियो आहे, पर असां वटि अञा ताईं शयुनि खे पर्सोनिफाए न कयो। मिसाल तौरु असां वटि उहे रोबोटिक सिस्टम ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस उहो न आहे जेको क्लारा एंड सन में आहे इशिगोरो वटि, पर असां वटि सोलर सिस्टम आहे, पर अॼु ताईं सोलर सिस्टम खे कंहिं पर्सोनिफाए न कयो आहे, उन ते कहाणी अञा कोन अची वई आहे। त अहिड़े क़िस्म ॾिसूं तव्हांजो अधु सिस्टम आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते हले थो, तव्हां वञो लियाकत मेडिकल में तव्हांजो दरवाज़ो पाण थो खुली वञे, इहो छा आहे? आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। अदब जे हवाले सां तख़लीक़ जे हवाले सां ॻाल्हि कयूं था पिया, त माना रीडरशिप ऐं ज़हन ठाहिण जेको तालुक़ु आहे राइटर ऐं रीडर जो, उहो कोन थी सघियो, उन जे तरफ़ अञा शयूं अचणु खपनि, पर मारूज़ी फेनोमेना असरु करे थो। बहरहाल टाइम असां वटि थोरो आहे, आख़िरी ॻाल्हि सुवाल असां पुछंदासीं मैडम समीना नज़ीर खां। सर मैडम आपकी जो है कल्लू, उस अफसाने में मैंने दो बड़ी अच्छी चीज़ें देखी हैं। एक तो कल्लू का जो कैरेक्टर है बहुत ज़्यादा विक्टिमाइज्ड है, बहुत ज़्यादा काम करने के बावजूद भी उसको एक्सेप्ट नहीं किया जाता। दूसरी तरफ उसके अंदर की स्ट्रेंथ है, उसकी हैप्पीनेस है, उसकी पावर है, उसकी खुशी है, लेकिन वो किसी भी चीज़ों को जिस तरह वो विक्टिमाइज होती है फैमिली से, उसको असरअंदाज होने नहीं देती अपने आप पे। तो मुझे लगा कि आपने वो तख्लीकियत, वो जो कैरेक्टर है कल्लू का, वो आपने तख्लीक किया, उसके साथ साथ मारूज़ी हालतों को देख के किया, या आपकी दाखिलियत में इस तरह की कोई चीज़ मौजूद थी कि आइडियलाइज करके ऐसा कल्लू का किरदार बनाए जो सबसे लड़ना जाने, सब चीज़ बर्दाश्त करके फिर भी वो खड़ी हो जाए कि मैं खड़ी हूँ, मैं कल्लू हूँ? ऐसा सोच समझकर तो मैंने इसमें कुछ भी नहीं लिखा, लेकिन वही बात है कि कल्लू जो पूरा मजमूआ है, मैं ये कहती हूँ कि ये आम औरतों की ख़ास कहानियाँ हैं। कल्लू ही नहीं, इसके अंदर जितने मुश्तरी बानो है या उनके मामू हैं या हकीम शतारी हैं, या अगर आप दूसरी कहानियों पर जाएं तो ये वो आम औरतें जो हमारे आसपास नज़र आ रही हैं, जिन्हें हम नज़रअंदाज करके आगे चले आते हैं कि अरे भाई ये तो हैं, बस ये खाना पका रही हैं, अरे भाई इनकी तो शादी नहीं हुई, अरे इनकी तो उम्र निकल गई, इनका रंग बड़ा कम था, रिश्ता ही नहीं आया, वगैरह वगैरह। तो ये आम औरतें हैं, लेकिन आप इनको खंगालें, इन किरदारों को, मसलन कल्लू की आप मिसाल दे रहे हैं, तो मैंने उसको खंगाला। जब राइटर का काम, जो इतनी देर से बहस चल रही है दाखिलियत मारूजियत वगैरह, तो मैं यूँ कहूँगी कि देखिए जब गार में इंसान रहता था, हम ये सब फॉर्म्स ऑफ आर्ट स्टोरी टेलिंग ही हैं, चाहे हम फिल्म बनाएं या किताब लिखें, नावल, अफसाना, शायरी, एक्सप्रेशन के स्टोरी टेलिंग है। तो उस वक्त भी गार में इंसान एक दूसरे को कहानी सुनाता था। रात को जब अलाव जलाता था, कैसे वक्त काटे, तो वो एक दूसरे को अपने दिन के रोयदाद या एक कहानी, फिर कहानियाँ बनने लगी, वगैरह वगैरह। अभी जो हम कह रहे थे ना कि मार्केट के लिए लिखें या ना लिखें, तो मैं एक जुमले में बात ख़त्म करूँगी कि आज भी इंसान उसी तरह गार में बैठकर कहानियाँ सुनाना चाह रहा है, बस उसको अपने गार में वाईफाई चाहिए। उसके लिए वो कुछ बेचता भी है, पैसा भी लाता है, और वो चाहता है कि मेरे घर में मेरे बच्चे भी पढ़ लें, मेरे घर वाईफाई हो, व्हाट्सएप चले, और मैं कहानियाँ व्हाट्सएप पे दूसरे को सुनाऊँ। इतनी सी बात है। थैंक यू। असां वटि 5 सुठा तख़लीकार मौजूदु हुआ जिन असांखे ॾात जे ॾुकार जे हवाले सां ॻाल्हियूं ॿुधायूं। असां महसूसु कयोसीं त ॾात जो ॾुकार कोन्हे, हीउ सॼो पिंडाल भरियो पियो आहे ऐं सॼी सिंध ऐं सॼी दुनिया भरी पई आहे। त असां वटि तख़लीकार मौजूदु आहिनि, पर उन जे लाइ कुझु रुकावटूं आहिनि। पब्लिशर जूं हुजनि, रीडरशिप जूं हुजनि, या ॿिए हालतूं हुजनि, उहे रुकावटूं असां दूरि कयूं त असां वटि ॾात मौजूदु आहे। असां वटि हरूभरू ईअं अंधेरो कोन्हे, मेला थियनि पिया, किताब छपजनि पिया, किताब विकिरो बि थियनि पिया, राइटरनि खे माण्हू सुञाणनि बि पिया ऐं उन्हनि खे पढ़नि बि पिया। उनजे करे हरूभरू असां वटि जेको हिकिड़ो पेसिमिस्टिक कंडीशन आहे उहा कोन्हे। असांखे होपफुल हुजणु खपे, उमेद करणु खपे ऐं ऑप्टिमिस्टिक हुजणु खपे। आख़िर में हिकु ॿ सुवाल वठंदासीं ऑडियंस मां, जेकॾहिं केरु सुवाल करणु चाहे असांजे तख़लीकारनि ऐं राइटरनि मां, त उहो असांजे लाइ बहितरु थींदो। असां हिकु ॿ नौजवान नज़र अचनि पिया, हथ मथे कयूं वेठा आहिनि। हाँ, मामल फयाज़ बुरडो। मुमताज़ खां सवाल आहे त ॾात ते छड़ो कहाणी यानी नसर या नज़्म आहे या दुनिया जहान में ॿियो घणो कुझु आहे जंहिंखे असां ॾात सम्झूं था पिया। सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा, उहो नाविल केतिरा खाईंदव, गज़ल केतिरा पढ़ंदव,
वरी उनखे उगरींदो जो पेट भरबो। दुनिया में ॾात ते मूंखे हिकिड़ी ग़लतफ़हमी हूंदी आहे त छड़ो इहा शाइरी या न आहे। महिरबानी करे मूंखे दॻु ॾसियो त छा साइंस, छा टेक्नोलॉजी, छा मेडिकल, छा सकाफ़त जा जेके टेंजेबिलिटीज़ जेके आहिनि, दुनिया जी जेके सनतूं आहिनि, छा उन्हनि में ॾात न आहे छा? या हे तव्हां वक़्फ़ु सिर्फ़ु अदब ते ई कयो आहे? ॾात जो ॾुकार सिर्फ़ु हिते त अदब में ई आयो, दुनिया जा न ॿियो बि आहे, उहो मूंखे महिरबानी करे दॻु लॻायो। जेको अमर जेको तव्हां सवाल कयो न, इहो ख़ुदि हिकु ॾात आहे। ॾात आहे, मूं ॾात चयो। जेको तव्हां सवाल कयो इहो ख़ुदि ॾात आहे। जिते असां वेठा आहियूं उहो अयाज़ मेलो आहे ऐं उनजो कॉन्सेप्ट जेको आहे इहो त अदब उनजो दायरे कार आहे, त अदब जे अंदरि रही करे असांखे ॾात जे ॾुकार मुतलिक़ ॻाल्हाइणु अचो त असां उन मौज़ूअ ते वेठा आहियूं। बाक़ी जेके ॾात खे हुन में ख़्याल में ॾिसिजे थो जेको तव्हां ॿुधायो पिया, त उहा त दुनिया जे हर शोबे में ॾात आहे न। उहो उन ॾात खां सवाइ त मुमकिन ई कोन्हे, ऐं उहा ॾात मौजूदु आहे, हर शोबे में मौजूदु आहे। पर मूं उनखे चयो त उनजी रिलेटिविटी ऐं उनजी एक्चुअलिटी, उनजी प्रैक्टिकलिटी, जेको प्रैक्टिकल अप्रोच आहे, उहा हुजणु ज़रूरी आहे। हाणे ॾात त जेको ग़ैर जानदार नज़र ईंदो आहे न, उनजी पंहिंजी जेकी दुनिया हूंदी आहे, उनजी बि पंहिंजी का न का उते ॾात मौजूदु हूंदी आहे। वण जॾहिं हवा में पंहिंजा हिकिड़े रिदम सां पन टकराए उनमें मौसीक़ी पैदा करे रहिया हूंदा आहिनि, उहा बि उनजी हिकिड़ी ॾात हूंदी आहे। ॾात त हर जाइ ते मौजूदु आहे, पर उनजो मतिलबु इहो आहे त जंहिं शोबे जी तव्हां ॾात जी ॻाल्हि था कयो, असीं अदब शोबे जी ॻाल्हि था कयूं, साइंस आहे, टेक्नोलॉजी आहे, तव्हांजी ॾात आहे, तव्हां जेको भिटाई पेडिया ते हिकिड़ो ज़बरदस्तु कमु कयो पिया, इहा तव्हांजी ॾात आहे। मां नथो करे सघां त भिटाई जा 17 नुस्ख़ा भेटे करे उनखे उनमां हिकु जहिड़ाई कढां, उनमां जेको आहे फ़र्क़ु कढां, इहा वॾी ॾात आहे। ॾात हर शइ। मूंखे त नौजवाननि में एतिरो ईमान ऐं वैसा हूंदो आहे, चवंदा आहिनि न पढ़नि था, न कुझु नथो। त यूनिवर्सिटियुनि में तव्हां वञी ॾिसो, ज़ेबेस्ट में, इकरा में, IBA में, सिंध यूनिवर्सिटी में, लतीफ़ यूनिवर्सिटी में बेशुमार ॾात सां भरियल नौजवान पिया आहिनि, उस्ताद पिया आहिनि। हिकिड़ा वरी उनखे रद्द कंदड़ पिया आहिनि, हिकिड़ा वरी रुॻो कमाइण ऐं जेको आहे ॼोर वांगुरु चिंबड़ियल पिया आहिनि, जेके उन ॾात खे ख़ुदि खाइनि पिया। त ॾात त हर जाइ ते आहे। ॾात असां इहो नथा चयूं त ॿिए हंधि न आहे, रुॻो अदब में ॾात जो ॾुकार जो मामिलो आहे। ॿिए हंधि ॾात बि आहे, ॾुकार बि जेको ॾिसण वारो, जेको मूं चयो त हर माण्हू पंहिंजे अंदाज़ सां जॾहिं उनखे ॾिसे थो, हिकिड़नि लाइ उहो ॾुकार आहे, हिकिड़नि लाइ उनमें वरी ऑप्टिमिस्टी आहे त न इनखे बदिलजणो आहे, या हीअं बदिलजे पई, इनखे हीअं असां बदिलाए सघूं था। उहे शयूं मौजूदु आहिनि, इनकार न आहे इन खां। अच्छा, ॿियो सुवाल वठंदासीं। अमर फयाज़ साहब, तव्हांजी महिरबानी सवाल करण जे लाइ। जीनियाती स्ट्रक्चर हूंदा आहिनि, जीनियाती स्ट्रक्चर में बरोच हूंदो आहे, बुरड़ा हूंदा आहिनि। अमर फयाज़ बुरड़ो आहे, उहो उनजो जीनियाती स्ट्रक्चर जीअं आहे, जीअं ॻाल्हाए थो पियो, जीनियाती स्ट्रक्चर खां कोई इनकार नथो करे सघे। एक्सटेम्पोर ॻाल्हाइण में कुझु बि थी सघे थो, उन जीन जी साख़्त खे क़बूल करणु खपे असांखे बजाए इहो ॻाल्हाइण जी। ॿियो सुवाल असां वठंदासीं नौजवाननि खां। अदनान सुमरो कश्मीर खां फ़लसफ़े डिपार्टमेंट जो शागिर्दु आहियां। मुंहिंजो सुवाल इहो आहे त जेका मजमूई पैनलिस्ट वेठा आहिनि, उन्हनि चयो त पंहिंजो ॾात जो ॾुकार न आहे। मूंखे को बि नौजवान पैनल में नज़र न आयो पियो पैनल में नौजवाननि जो ॾुकार आहे। असांजा नौजवान काफ़ी सुठो लिखनि पिया, सुठा राइटर आहिनि, नौजवाननि खे स्पेस छो नथो ॾिनो वञे? छा असांजा सीनियर अदीब ख़ौफ़ज़दा आहिनि? तव्हां कलीम खे नौजवान नथा सम्झो? कलीम खे सैयद काशिफ रज़ा असां वटि वेठो आहे, सभु नौजवाननि में। जी जी मैडम। ॿियो त नौजवान जी डेफिनेशन छा आहे? न, मां इहा ॻाल्हि अॻ में करे चुकी आहियां। नौजवाननि जे हवाले सां स्पेस नथो ॾिनो वञे, इहा ॻाल्हि मां करे चुकी आहियां। हिननि खे वठी अचो ऐं पाण सां गॾु विहारियो ऐं हिननि खे ॿुधो। ऐं इहो बि मां इतराफ़ करे चुकी आहियां त अॼु जो नौजवान असांखां वधीक ज़हीन, वधीक टैलेंटेड आहे। तव्हां शायदि मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी हूंदी। त मुबारक लाशारी बि नौजवान आहे ऐं कलीम बुट बि असांजो नौजवान नावलिस्ट आहे। ऐं मुंहिंजे हिन नौजवान जी ॻाल्हि हिकु लिहाज़ असां बि नौजवान आहियूं बिल्कुलु। ऐं ईअं त असां सभु, पर जंहिं तनाज़ुर में ॻाल्हि कई वई आहे, पर हिन सेशन जो मॉडरेटर डॉक्टर मुबारक लाशारी असांजो नौजवान राइटर आहे, उन जा बि 3-4 किताब आया आहिनि। पर हिते अज़हर नूनारी बि इनवाइटेड हो, जेको कुझु मजबूरियुनि जे करे न अचे सघियो आहे। उहो बि हिकिड़ो नौजवान राइटर आहे। अच्छा, सीनियर सिर्फ सहाफ़ी होता है और अदीब सारे नौजवान होते हैं। लास्ट सवाल जी सर। मुंहिंजो नालो वसीम खान फ्रॉम लाड़काना। आई एम आल्सो स्टूडेंट। सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त 21वीं सदी में जेको ॾात जो ॾुकार आहे, यानी कि 21वीं सदी में जेकी विज़डम जी एक्चुअलिटी आहे, उहा असां कीअं सुञाणूं? छो त ही साइंसी ऐं जदीदी दौरु आहे, उन में माण्हू
जेकी विज़डम जी एक्चुअलिटी आहे उहा विसारे वेठा आहिनि ऐं उहा मौजूदु बि आहे त उहा असां कीअं सुञाणूं? कंहिंखां सवाल आहे तव्हां? सर कोई बि ॿुधाए सर। कोई जी सर। इंतिहाई जो सादो जवाबु आहे त इन्हनि शयुनि खे असां साइंस जे बुनियाद ते जेसिताईं शयुनि खे टेक्नोलॉजी जे बुनियाद ते न ॾिसंदासूं असांखे ख़बर न पवंदी। इन जो सादो जवाबु आहे नतीजो। त नतीजो छा आहे तव्हांजे साम्हूं? छो त जॾहिं साइंस में असां चवंदा आहियूं त तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे मां जेका शइ निकिरे थी उनखे असां नतीजो चऊं था ऐं वरी उहा जॾहिं एक्चुअलाइज़ थिए थी ऐं उहा असांजे साम्हूं अचे थी, हीअ आवाज़ु तव्हां ताईं पहुचे थो, इहा टेक्नोलॉजी आहे, त माना उहो उनजो नतीजो आहे। त जेको तव्हां वटि उन ॾाहप जो नतीजो पहुचे थो त उहा सम्झो त ॾाहप कंहिं तरह तव्हां ते असरु कयो ऐं कंहिं तरह तव्हांजे कमु आई। त सिंपल इन जो इहो जवाबु आहे। मां बि थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि त जेका ॾाहप आहे उहा मुशाहिदाती आहे। ॾाहप जीअं लोक अदब आहे त लोक अदब सॼो मुशाहिदाती आहे। त इहो मुशाहिदो तव्हांजो पंहिंजो, तव्हांजो सेल्फ एनालिसिस, तव्हांजी पंहिंजी अप्रोच टुवर्ड्स लाइफ, देट मैटर्स लॉट। त तव्हां जेको आहियो सभु कुझु तव्हां पाण ई आहियो। तव्हां जो जेको सेल्फ असेसमेंट आहे उहा ई ॾाहप आहे। ॾाहप साइंस न आहे। ॾाहप जो तालुक़ इंसान जे मुशाहिदाती अमल सां आहे। इन फाइनल नोट सां असां प्रोग्राम जी इन सेशन जी पुॼाणी कंदासीं। मूंखे शुक्रियो अदा करिणो आहे मोहतरम सैयद काशिफ रज़ा साहब, मोहतरम कलीम बुट साहब, मैडम शबनम गुल, मोहतरम साईं मुमताज़ बुखारी साहब, मैडम समीना नज़ीर साहिबा, आप लोग बहुत शुक्रिया। आप प्रोग्राम ऐं शेख हयास मेले जे ऑर्गेनाइज़र जो शुक्रियो अदा कंदासीं। असांखे मौक़ो ॾिनई ऐं अदब ते डिस्कोर्स करण जो हिकिड़ो असांखे प्लेटफॉर्म प्रोवाइड कनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ॿुधंदड़ जी।